वअज़हब फ़ौक़हु सिदरतिल मुंतहा। वस्सलातु वस्सलामु अला अशरफिर रुसुल वल खल्क़ि वल अंबिया मुहम्मदनिल मुस्तफ़ा वअला आलिहिल मुर्तज़ा व अस्हाबिहिल मुज्तबा उलिल करम वस्सिद्क़ि वस्सफ़ा। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मरजल बहरैनि यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुल ला यबग़ियान। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि वसद्दक़ बिही उलाइक हुमुल मुत्तक़ून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। जे भाई जोगी थियां जे भाई जोगी थियां त संग सभे ई छॾे जे भाई जोगी थियां
संग सभे छॾे ओॾो थियो अलफ जे ऐं मन मीम सां गॾे पोइ हितां लाहूती लॾे त गुर खे गॾे जी का पड़ी पर जे भाई जोगी थिया जे गोलन जा तन जो थी गुलाम तन्नागा तुझो नाम लिखजे लाहूतिन में दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब थरड़ी हाजरा में प्रोग्राम हुजे ऐं जमायत एतरी थध में थधी हुजे गाल समझ में ना आए छो त थरड़ी हाजरा में पहिरों दफ़ो न आयो हो थरड़ी हाजरा जे इलाइके जे फकीरन आशिकन उशाकन सभिनी खे दिल जे गहराइन सां सुञाणण वारा हूं इन करे त ओॾे अचो जेकॾहिं इल्म ॿुधण था चाहियो तॾहिं बि ओॾे अचो जे रुगी तकरीर ॿुधण था चाहियो त पोइ भले रोड जे पाड़ में वञी वियो परवाह न हाणे बस मां अंदाज़ो लगाईंदुसि त तव्हांखे तकरीर खपे इल्म खपे या इश्क खपे मां हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ी बस कंदुसि बस पोइ तव्हांजी राय ऑटोमेटिक मूं वटि अचे वई छो त मां उन्हनि मुक़ररनि मां नाहियां जो चवां त तव्हां वॾा हथ खणो त झट मदीने वली रड़ कयो त झट मदीने न असां बस राय पुछी त अवाम खे छा खपे तव्हां राय ॿुधाई इंशाअल्लाह असां उन राय सां हलंदासीं एक दफ़ो सलात सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह फकीर वेही रह सद न कवाहन बस ऐलान थी वियो मुअज़्ज़ज़ सामईन किराम अज थरड़ी हाजरा जे अंदर दुरूद ऐं जिक्र जी महफिल सजायल जमायत अहले सुन्नत जे तरफां खुसूसन मेहनतों करण वारे फकीर मुझे मुर्शिदन करीमन सां प्यार करण वारे फकीर मोहम्मद अली चन्न ऐं उन जे
रिश्तेदारन उन जे दोस्तन जमायत जे फकीरन ओड़े पाड़े वारन गॾिजी करे अज जेका दुरूद ऐं ज़िक्र जी महफ़िल सजाई आहे उन में अल्लाह जी ज़ात तव्हां सां खे अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। इंशाअल्लाह ताला इन महफ़िल में मौजू ॾिना विया आहिनि 4। घणा मौजू आहिनि? हिकिड़ो मौजू आहे जश्न विलादत हज़रत मौला अली मुश्किल कुशा अलीउल मुर्तज़ा शेर खुदा। बियो मौजू आहे जश्न विलादत खातून जन्नत अम्मा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा। टियों मौजू आहे उर्स मुबारक हजरत सैयदना हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो। ऐं चौथो ऑटोमेटिक मौजू आहे मेराज मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। मौजू आहिनि 4। घणा आहिनि मौजू? 4। थोड़ो दिल खोले चओ न। मौजू आहिनि 4। जेको चैन सां कंदो आहे प्यार उन जो पंजतन कंदो आहे बेड़ो पार। इंशाअल्लाह ताला दिल चवे थी इन मुनासिब टाइम जे अंदर ज्यादा टाइम न विहारबो तव्हां खे। मतां सोचो त हाणे फकीर सवेल आयो आहे हाणे हलो हलियो, ईअं कोन थींदो। वाइदे जो पाबंद आहियां उन करे वाइदे ते पहुचण में कदहिं बि कोताही न कंदो हां। पूरी पूरी कोशिश कंदो हां। 11:30 बजे जो टाइम ॾिनल हो थरड़ी हाजरा त 11 लॻी 20 मिंटनि ते वारह पहुतासीं। जेका 5 मिंट पहुचण में देर आहे या मुंहिंजे तरफ़ खां न आहे या फ़कीर मोहम्मद अली जी ते। अगर तव्हां खे टाइम 11:30 ॾिनो वियो आहे त मां 11:30 बजे पहुतो हां। दुआ घुरो अल्लाह जी ज़ात खां त जमी उलमाए किराम खे अल्लाह जी ज़ात पंहिंजो वाइदो पूरो करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्तों जी उलमाए किराम जो टाइम कीमती आहे, अवामुन नास जो टाइम भी कीमती आहे। ऐं जलसे कंदड़न जे खिदमत में भी अर्ज़ा त माण्हुनि खे इन नियत सां न ॿुधायो त माण्हू होरिया ईंदा। प्रोग्राम हुजे 12 बजे त माण्हुनि खे 9 बजे जो टाइम ॿुधाए छॾियो, पोइ माण्हू वीचारा वेही तंग थियनि। न मुंहिंजा दोस्तो, माण्हुनि सां साफ़ ऐं सिधी ॻाल्हि कयो। जंहिंखे ख़ुदा चाहींदो उनखे ज़रूर घुराईंदो। छो तो ये कदम उठते नहीं, ये उठाए जाते हैं। अल्लाह जी ज़ात जंहिंजे मथां निगाह ख़ास फरमाईंदो आहे मुंहिंजो बेनियाज़ रब उन्हनि खे पंहिंजे ज़िक्र जे महफ़िल में ऐं पंहिंजे महबूब जे दुरूद जे महफ़िल में मुंहिंजो अल्लाह अचण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो आहे। पोइ जंहिं बेनियाज़ रब तव्हां सां जहिड़नि गुनाहगारनि खे पंहिंजे ज़िक्र पंहिंजे महबूब जे ज़िक्र जे महफ़िल में अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे, उहो करीम रब इंशाअल्लाह ताला तव्हां सां जे हाज़िरीअ खे भी क़बूल फरमाईंदो। चओ इंशाअल्लाह ताला सब तारीफ़ूं उन करीम रब जे लाइ जेको कायनात जो ख़ालिक ऐं मालिक आहे। तव्हां गॾिजी वेही करे वेझो थी करे सबूत ॾिनो त अॼु तव्हां इश्क ॿुधण जे मूड में आहियो। पर असां वटि रस्मी इश्क न। मतां सोचो त ख़बर न आहे अॼु हे फ़कीर वरी कहिड़ो इश्क। रस्मी इश्क न, इश्क फिस्क न, इश्क इंशाअल्लाह ताला। तमाम तारीफ़ूं न करीम रब जे ज़ात ला जेको हिन कायनात जो ख़ालिक ऐं मालिक, जंहिं हिन कायनात खे रिज़्क़ रोज़ी रसाइण वारो आहे, इज़्ज़त ओ ज़िल्लत जो मालिक आहे, ज़मीन ओ आसमान जो बनाइण वारो आहे। करोड़े अणखुट अरबे खरबे दुरूद उन इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात ते
जंहिं अल्लाह जे मखलूक खे जंहिं अल्लाह जे मखलूक खे ख़ुसूसन उन मखलूक खे जेका बर्फ बेफरमाननि जे करे अल्लाह जे दूर थियण अल्लाह जे ज़ात खां दूर थियण जे करे जेका जहन्नम जे किनारे ते पहुची वई हुई उनखे उन जहन्नम जे किनारे तां छिके जन्नत जे रस्ते ते पहुचायो आ त मुझे मदीने जे ताजदार पहुचायो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। त मुझा दोस्तो उन करीम रब जे ज़ात बाबरकात जो अचो त शुक्रानो अदा कयूं जंहिं मुझे अल्लाह जे ज़ात इंसान बनायो इंसान बनाए वरी मुसलमान बनायो मुसलमान बनाए वरी पांजे महबूब मुस्तफा जो गुलाम बना सजी जिंदगी ऐ मुझा दोस्त सजी जिंदगी जे कदें अल्लाह जे दरबार में मुसल्लो रखी बावुजू रही करे अल्लाह जे दरबार में शुक्रानो अदा कंदा रहूं जिंदगी थोरी आ अल्लाह जी इहा नेमत वडी आ जेका मदीने जे ताजदार जे सूरत में तव्हां सां रब आका नसीब फरमायो। ऐ मुझा दोस्त दुनिया जो दस्तूर आ कदर उन शय जो थींदो आ जंहिं ते मेहनत कबी आ तव्हां सां काई मेहनत कोन कई अल्लाह कुर्ब कयो मुसलमान जे घर में पैदा थियासी दाईए वेचारे विंजारे साफ कयो इलाइके जो मुअज़्ज़िज़ नेक माण्हू आयो जंहिं हथड़न में खणी अज़ानड़ो चई करे ऐं मुबारक ॾिनी त तोखे मुबारका जो रब तोखे महबूब मुस्तफा जे गुलामन जे घर में पैदा कयो आहे। तकलीफ़ इहा कई तव्हां सां ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त ऐं मुंहिंजा मिठड़ा भाउ जेकॾहिं न तव्हां सां अंदाज़ो थी वञे त इहा जेका मुबारक मिली इन में असां जूं कोशिशूं कहिड़ियूं हुयूं कुझ बि न हुयूं उहो मुंहिंजो अल्लाह त बेनियाज़ आहे उहो मुंहिंजो करीम रब त बेनियाज़ आहे। जेकॾहिं तव्हां असांखे ईसाइन जे घर में पैदा करे छॾिया त उन खां पुछण वारो को हुयो ॻाल्हाईंदा अचो मेघवाणनि जे घर में पैदा करे त मुंहिंजे रब खां पुछण वारो केरु हुयो कंहिं कूलीअ जे घर में पैदा करे त पुछण वारो केरु हुयो कंहिं वाणीअ जे घर में पैदा करे मुंहिंजे रब खां पुछण वारो केरु हुयो। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाहि तआला अलैहि वञन पिया संदन जा गुलाम गॾु हुया वींदे वींदे साम्हूं हिकिड़ो कुतड़ो अची रहियो हो उन कुतड़े हज़रत बायज़ीद बुस्तामी ने निहारे अखिन मां लुड़क भी लाड़िया ऐं पंहिंजे ॿोलीअ में कुझु ईअं आवाज़ करण लॻो ऐं हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि जहिड़ो जवान उन कुतड़े जा उहे आवाज़ ॿुधण लॻो ॿुधण खां बाद में हज़रत बायज़ीद जे अखिड़नि मां बि लुड़क अची विया लुड़क लाड़ींदे पोइ उन कुतड़े सां मुखातिब थियनि था ऐं उन कुतड़े सां ॻाल्हाइनि था बाद में कुतड़ो हीअं रवानो थियो सुणो बायज़ीद रोंदो पंहिंजे हुजरे ॾे आयो जॾहिं उते पहुतो त गुलामन अर्ज़ कयो मुंहिंजा साईं समझ में ॻाल्हि कान आई अॻियां त हिकिड़ो जानवर हुयो उन जानवर जे अखिड़नि में बि लुड़क हुया उहो कुझु आवाज़ करे रहियो हुयो ईअं पियो महसूस थिए त सुणा बायज़ीद तव्हां उन जा आवाज़ ॿुधो बि पिया समझो बि पिया ॿुधूं त असां बि पिया पर असां समझी न सघियासीं जॾहिं तव्हां जे अखिड़नि में लुड़क ॾिठासीं तॾहिं अञा यकीन थी वियो त यकीनन जेको कुतड़ो आवाज़ करे रहियो आहे बायज़ीद समझी रहियो आहे सुहिणा असांजी दिलि चवे थी इन राज़ तां पर्दो खणो त कुतड़ो छा पियो चवे ऐं तव्हां उनखे जवाब कहिड़ो ॾिनो। ऐं मुसलमान गौर कर ऐ मुसलमान गौर कर इहा मंज़िल नामुमकिन नाहे पर आसान बि नाहे
इहा मंजिल नामुमकिन नाहे पर आसान भी नाहे। हजरत बायजीद बस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो ऐ पुछण वारा जॾहिं कुतड़ो मां बायजीद जे साम्हूं आयो त रोई मूंखे चवण लॻो ऐ बायजीद अॼु मूंखे हिन सवाल जो जवाब ॿुधा त मुंहिंजे ॼमण खां अॻु में उहा मुंहिंजी कहिड़ी ख़ता हुई जो अल्लाह जे मुखे इंसान न बनायो ऐं मुखे कुतड़ो बनाए छॾियो। ऐं ए बायजीद तुझे अचण खां अॻु में उहा तुंहिंजी कहिड़ी नेकी हुई जेका रब कबूल करे ऐं तोखे जानवर न बनायो बल्कि अज़ीम ऐं जानवर ॼमण खां अॻु में नका। ऐ मुसलमान अल्लाह जे ज़ात रीह घुरियो तोखे इंसान बनायो आ वरी रीह घुरियो तोखे पंहिंजे महबूब जो गुलाम बनायो आ उन पुनल जो तोखे कलमो नसीब कयो आ। इन नेमत खे मामूली न समझ इन नेमत उज़मा के आम न समझ अल्लाह जे इन नेमत जो शुक्रानो अदा कर छो त तोखे अंदाज़ो नाहे त इहा नेमत केतिरी वॾी आ। हिकड़ी झलक जे कॾहिं मां क़ुरान करीम मां ॾेई करे ऐं पोइ मां थोड़ो मंज़िल के अॻिते वधाईंदो हलां त ऐ मुंहिंजा दोस्त जरा सोच जा छो त सजण साईं जो फ़कीर आहियां तबलीग करण मुंहिंजे ख़मीर में शामिल आ मुंहिंजे इबादत में शामिल आ मुंहिंजे मंशूर में शामिल आ छो त मुंहिंजा दोस्त मां जी ख़बर धीउ जे लछणनि मां पवंदी आ पीउ जी ख़बर पुट जे लछणनि मां पवंदी आ उस्ताद जी ख़बर शागिर्द जे लछणनि मां पवंदी आ मुर्शिद जी ख़बर मुरीद जे लछणनि मां पवंदी आ। मुंहिंजा दोस्त मां मुरीद आहियां सजन साईं जो उन हैसियत में अर्ज़ तो कयां त ऐ मुंहिंजा दोस्त अज़ीज जरा गौर कर दुनिया ते कमो बेश 1.25 लाख अंबिया आया हर नबी जे उम्मत में गुनहगार भी हुया त नेकोकार भी ॻाल्हाईंदा अचो गुनहगार भी हुया त नेकोकार भी हुया या कोन हुया हुया रुगी ॻाल्हाईंदा अचो न तव्हांखे नारे हणण जी ज़रूरत आ न तव्हांखे हथ खणण जी ज़रूरत आ हा या न रुगी समझ में अचे त ॻाल्हाईंदा अचो। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे उम्मत में नेकोकार भी हुया गुनहगार भी हुया। हजरत नूह अलैहिस्सलाम जे उम्मत में नेकोकार भी हुया गुनहगार भी हुया। हजरत मूसा कलीमुल्लाह जे उम्मत में नेकोकार भी गुनहगार भी। हजरत ईसा जे उम्मत में नेकोकार भी गुनहगार भी। ऐं तुंहिंजे असांजे आका मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मत में नेकोकार भी गुनहगार भी आहिन। ॻाल्हायो वको जे बोली समझ में नथी अचे त का ॿी ॿुधायो बोली मां उहा ॻाल्हायां बिल्कुल सादड़ी बोली ॻाल्हाए तबलीग थो कयां। ऐं मुंहिंजा दोस्त जॾहिं हर नबी जे उम्मत में नेकोकार भी ऐं गुनहगार भी जरा गौर कर गुनहगारनि खे हजरत हूद जे गुनहगार उम्मत खे त साइड ते कर पर नेकोकारनि खे अॻियां रख त अल्लाह जे ज़ात बाबरकात उन्हनि खे क़ुरान करीम में क़ौम हूद जे नाले सां सॾियो आहे। हजरत लूत अलैहिस्सलाम जे उम्मत जे गुनहगारनि खे त भला साइड ते करे छॾ नेकोकारनि खे आॾो रख तॾहिं बि क़ौम लूत जे नाले सां सॾियो आहे। हज़रत मूसा कलीमुल्लाह जे उम्मत जे नेकोकारनि खे गुनहगारनि खे साइड ते रख नेकोकारनि खे आॾो रख त अल्लाह या बनी इसराईल जे नाले सां सॾियो आहे। मगर पंहिंजे अंदर में झाती पाए ऐं मुंहिंजे मदीने जे ताजदार जे उम्मत ॾे त निहार हेॾां वरी नेकोकारनि खे साइड ते रख रुगी गुनहगारनि खे आॾो रख तॾहिं बि अल्लाह या अय्युहल्लज़ीन आमनू जे नाले सां सॾियो आहे या कोन सॾियो? जवाब ॾे मुस्लमान।
हर नबी जे नेकोकारन खे भी अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू जो लक़ब ता कोन कयो, एडो एजाज ता कोन कयो। तमाम अंबिया जे उम्मतन खे यादो रख, कहीं भी नबी सुने जे नेकन खे भी अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू कोन चयो। मुझे मुस्तफा करीम जे गुनाहगारन खे भी रब चयो त या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो तूबू इल्लल्लाहि तौबतन नसूहा। जितरा भी गुनाह कया थव, खताऊं कयूं थव, दफ्तर भरे छॾिया थव, पर मां रब सॾड़ो करे चवां थो ओ ईमान वारो अचो सच्ची तौबह कयो। बस रुगी तौबह कंदा वञो, ॾिसो त तव्हांजो रब कीअं थो माफ़ करे ॾेखारे। ऐ मुंहिंजा दोस्त ईमानदारी सां जवाब दे पंहिंजे दिल खां पुछी करे त जॾहिं गुनाहगारन खे भी अल्लाह उन इज्जत सां सॾे रहियो आ, उन लक़बन सां सॾे रहियो आ, उन शान मान ॾेई करे सॾे रहियो आ जेको तमाम अंबिया जे नेकोकारन खे इज्जत ऐं अज़मत न मिली, उहा मुंहिंजे मुस्तफा जे गुनाहगारन खे मिली रही आ। हाणे जवाब दे त तुंहिंजे मुझे नेकिन जे करे, निमाज़न रोजन हजन जे करे मिली या निस्बत मुस्तफा जे करे मिली? जवाब दे। गाल्हा न मुसलमान, जवाब दे। अंदर सां गाल्हा, इन अंदर खां पुछ। इन गूंगे के गूंगो थियण न दे। इहो गूंगो ॾाढो ज़ालिम थई, इन जाडो 5 रुपया 10 रुपया रखो त कीअं थो दाह करे त हे 5 हन हे 10 हन, 100 ऐं 50 रखी त कीअं थो बोकड़ करे त हे 50 थई नखण जा हो 100 थई। ऐं मुंहिंजा दोस्त, इहो ज़ालिम चरियो नाहे, बल्कि तो असांखे चरियो बनाए रहियो, तो असांखे चरियो बनाए रहियो आ। इन चरे जे, इन ज़ालिम जे कब्ज़े खां निकिरी करे दिल जे आवाज़ सां ॻाल्हा त अल्लाह जे ज़ात महबूब जे निस्बत जे सदके इज्जत ॾिनी या इबादतुन जे करे इज्जत ॾिनी? जवाब ॾे। कंहिंजे करे इज्जत मिली? निस्बत मुस्तफा जे करे इज्जत मिली, महबूब जे सदके इज्जत मिली। जे यकीन नथो अचे न हिकड़े मिंट जे ला मुझे मदीने जे ताजदार जे दामन मां हथ कढी करे हीअं थी बीह, पो जिते वणई कुरान पढ़, ज़बूर पढ़, इंजील पढ़, तौरेत पढ़, सहीफा पढ़, किथे बि तोखे ईमान वारे सां सॾु कोन कयो वेंदो। रुगी थोड़ो हिन पासे निकिर त इहो लक़ब ई खसिजी वेंदो। यानी इहा जेका इज्जत मिली आ, इहा तुंहिंजे मुंहिंजे ज़ात जे करे न मिली आ, पर निस्बत मुस्तफा जे करे मिली। पो जंहिं महबूब जे करे अल्लाह एतरी इज्जत अता फरमाई आ, पो उन महबूब खे विसारण छा तुंहिंजे मुंहिंजे इज्जत जे लाइक आहे? जवाब दे मुसलमान। उन महबूब सां प्यार न करण तुंहिंजे मुंहिंजे इज्जत जे लाइक आहे? अञा फिलहाल मां ए फ़कीरी नमूने सां इल्म ते थो पियो ॻाल्हायां, पोइ था चवनि पंहिंजे हज़रत इश्क जे मथां। अञा त तूं इते ई कोन थो पुछी त पोइ हज़रत इश्क में त तूं गुम थी वेंदी यार। अय मुंहिंजा मुसलमान भा, अय मुंहिंजा मुसलमान भा, वक्त भरजी आयो थई, याद रखी छॾ। मेलो मतला, मेले जी पछाड़ी आ, हे सॼी दुनिया, हे सॼी दुनिया तुंहिंजे आॾो आ। इन दुनिया खे आॾो रखी करे ऐं पंहिंजे अकुल खां कम वठ त वाकई मेले जी पछाड़ी आहे या कान्हे। मेले जे पछाड़ीअ में छा थींदो आ? ओ अॻियाड़ी समझण वारा, ओ इहो समझण वारा अञा त मुंहिंजी 20 साल उम्र आ, गलत है। इहो न सोच त मुंहिंजी 15 साल उम्र आ, इहो न सोच त मुंहिंजी 30 साल उम्र आ। याद रख मुंहिंजा दोस्त, जॾहिं खां अमड़ हे ॿियो महीनो, हे टियों महीनो, हे चौथो महीनो, हे 5हों महीनो, हे 6हों 7हों 8हों 9हों सुबती गणती थई। जॾहिं अमड़ जे पेट मां ॿाहिर ईंदो आ त पोइ सुबती गणती न आहे, हक़ीक़त में पोइ उबती गणती आ। जेकॾहिं तूं चवीं त यार उबती गणप कीअं थींदी? जी मुंहिंजा दोस्त, अमड़ जे पेट मां निकिते तोखे हिकिड़ो साल थियो, तो दुनिया चयो तूं हिकिड़े साल जो थियो हई, हिकिड़े साल जो न थियो हई, बल्कि जेतिरी
रब तोखे ज़िंदगी लिखी आहे उन मां हिकिड़ो साल तुंहिंजो खुटियो या वधियो जवाब ॾे खुटियो या वधियो ॻाल्हायो मुस्लमानो खुटियो न त जेकॾहिं तुंहिंजी 10 साल उमिरि थी आहे त हे 10 साल तुंहिंजे उमिरि मां खुटी विया जे तुंहिंजी 20 साल उमिरि आहे इहे 20 साल तुंहिंजा खुटी विया जेकॾहिं तुंहिंजी 30 साल आहे इहे 30 साल तुंहिंजा खुटी विया तूं खोट जे तरफ़ वञी रहियो आहीं वाध जे तरफ़ कोन थो पियो वञी पोइ मिठा जेको वञी बि खोट लख रुपए जो सौदो विधुम दुकान में 6 महीननि खां पोइ जेकॾहिं 80,000 जो थियो आहे त तोखे सोचणो पवंदो यार मुंहिंजा 80,000 लख मूं 80 छो थिया वरी 60 जो थियो यार 60 छो थिया जे न सोचींदे त हिकिड़ो ॾींहुं ज़ीरो ते वञी बीहंदे या कोन बीहंदे ए दुनिया जो मिसाल थो ॾियां ख़ुदा जे वास्ते इन करे त तव्हां दुनियादारीअ खे झटि सम्झी वेंदव इन दुनियादारीअ जे मिसाल मां सम्झो ऐं मुंहिंजा दोस्त जेकॾहिं खोट जे तरफ़ तवज्जो ॾिनई यार मुंहिंजो माल खुटी रहियो आहे मूं त लख विधो हो वधण घुर्जे खुटी छो रहियो आहे जे इहो तसव्वुर करे ऐं ख़्याल कंदे त पाण ई ॼाणे वधण शुरू थी वेंदो छो उहा खोट वारी शइ तोखे नज़र ईंदी इहो खाट लॻे किथां थो जॾहिं खाट बंदि कंदे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त हो खुटण बंदि थी वेंदो वधण शुरू थी वेंदो हा मुंहिंजा मिठड़ा त हीअ तुंहिंजी जेका ज़िंदगी आहे हे जेका तुंहिंजी ज़िंदगी आहे हे तुंहिंजे अमड़ जे पेट मां निकिरण खां पोइ इहा खुटी रही आहे जे खोट जे तरफ़ तवज्जो कयई त मुंहिंजो हर ईंदड़ ॾींहुं क़बर जे वेझो आहे दुनिया जे वेझो न आहे हर ईंदड़ ॾींहुं तुंहिंजो क़बर जे वेझो आहे हर अचण वारी घड़ी तुंहिंजी क़बर जे वेझो आहे जॾहिं न तो इन खोट ॾे तवज्जो शुरू कयो ऑटोमेटिक तुंहिंजे अंदर में अल्लाह जो ख़ौफ पैदा थींदो ऑटोमेटिक तुंहिंजे अंदर में इश्क़ मुस्तफ़ा पैदा थींदो ऑटोमेटिक तुंहिंजे अंदर में क़बर जो डप पैदा थींदो ऑटोमेटिक तुंहिंजे अंदर में अजीब ख़्याल ईंदा त यार हाणे ॾींहं खुटनि पिया ऐं मुंहिंजे मदीने जे घोट फरमायो मुंहिंजे आका करीम फरमायो छो त जॾहिं इहे ॻाल्हियूं तुंहिंजे ज़हन में ईंदियूं तोखां गुनाह कोन थींदो तोखां कूड़ कोन लॻंदो तोखां धोखो कोन थींदो तूं बनबरी कोन कंदे मुंहिंजे आका फरमायो त जेको इंसान धोखो न करे जेको इंसान कूड़ न हणे जेको इंसान बनबरी न करे जेको इंसान कंहिंखे तकलीफ़ न ॾे उहो नेकियूं कंदो आहे मुंहिंजो रब उन जे उमिरि में इज़ाफ़ो कंदो ॻाल्हि सम्झण जी कोशिश कर नौजवान जेकॾहिं चाहीं थो त न खोट मां जान छॾायां वाध जे तरफ़ अचां त पोइ यार इन खोट ॾे तवज्जो कर ऐं जेके ज़िंदगीअ जा ॾींहं तुंहिंजा मुंहिंजा गुज़रनि पिया इन ज़िंदगीअ जे ॾींहनि ॾे निहार दुनिया ॾे निहार अॻु में जेको कमु महीननि में थींदो हो अॼु उहो हफ़्तनि में थिए पियो ॻाल्हाया था महीननि वारो कमु हफ़्तनि में थिए पियो हफ़्तनि वारो कमु ॾींहनि में थिए पियो ॾींहनि वारो कमु पहरनि में थिए पियो पहरनि वारो कमु कलाकनि में पियो थिए कलाकनि वारो मिंटनि में पियो थिए अञा बि तुंहिंजी अखि कान थी खुले हज़रत इज़राइल सोणे खे कंहिं चयो हो न त मुंहिंजा सोना इज़राइल मां सां यारी रख हदीस क़ुरान जी ॻाल्हि न आहे पर हिकिड़ी हिकायत आहे सम्झाणीअ जे नियत सां हज़रत इज़राइल खे कंहिं चयो त पाण यारी रखूं चई हा यारी रखूं था चई पोइ यार जो कमु हूंदो आहे सोना इज़राइल जॾहिं न मूं ॾे अची अल्लाह जो हुकुम खणी 2-3 ॾींहं थोरो अॻु में इतला ॾेई छॾिजां त मां तयारी करे वठां चई हा ईअं ई थींदो जेॾीमहिल हमराह जो टाइम पूरो थी आयो हज़रत इज़राइल जे मथां बीठो उथी घणई नाटक कयई चई यार ॻाल्हि ॿुध तुंहिंजो मूंसां वाइदो जो थियल हो त जॾहिं तुंहिंजो टाइम ईंदो मां तोखे अॻु में इतला ॾींदुसि छा तूं बि वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी चई मां त वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कोन कई आहे चई पोइ इतला कोन ॾिनई चई इतला त मूं तोखे ॾिनो चई किथे चई ॿुधई कोन त कल्ह अदो वलीदाद वियो हलियो टियों ॾींहुं अदो फरीद वियो हलियो चौथो ॾींहुं अदो अब्दुल्लाह वियो मुंहिंजो न्याबो इहो ई आहे न कल्ह हुन वटि टियों ॾींहुं हुन वटि नेठि तो वटि बि अचण जी तयारी त करणी आहे ऐं मुस्लमान अखियूं खोल अखियूं खोल ही ॾिसी पियो त हू वियो छा थियुसि यार चङो भलो हाणे वियो पेट में सूर थियुसि वियो हलियो अदाई हाणे खिलंदो वियो अटैक थियुसि वियो हलियो बेॾोही आहे पाण ते ॾोह कोन हणींदो आहे
मुसब्बबुल असबाबा सबबन जो बनाई दड़ा बहानो कोई न कोई थींदो आ हकीकी अमर उन ज़ात जो थींदो आ उन अमर जे पहुंचण खां अॻु में इंशाअल्लाह ताला जे अखड़ियूं खोले वठंदे त खुदा कंदो नुक़सान में कोन वेंदे। ई चल फल जो मकान थई ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ई उहा घड़ियूं थई हिते उहे घड़ियूं थई। हिकिड़े बादशाह तबलीग कया या न कया हिकिड़े बादशाह महल ठहरायो उन महल जे अंदर दुनिया जी हर रंगीनी रखी कुकड़न जे शौकीनन ला कुकड़ रखिया कुत्तन जे शौकीनन ला कुत्ता रखिया औरतुन जे शौकीनन ला भलियूं भलियूं औरतूं हर किस्म जूं शयूं रखी करे बादशाह ऐलान कयो हेॾहूं भी हिकिड़ो दरड़ो ठहराई महल जो होॾहूं भी हिकिड़ो दरड़ो ठहराई। ऐलान कयो बादशाह त जेको 5 कलाकन में हिन मुझे महल के घुमी हुन पासे पहुंचंदो हे महल सजो उन जे हवाले करे छॾींदुसि। छा ऐलान कराई ॻाल्हायो नंढड़ा ॿार त मासूमन ओए सुभान अल्लाह चवंदा तहां ॿुधायो छा ऐलान कयई 5 कलाकन में हिन महल के जेको घुमी हुन पासे निकिरंदो उन के महल इनाम में मिलंदो। पर जंहिं 5 कलाकन खां वधीक टाइम वरतो त अॻे दर ते ज़िंदान यानी जेल ठहियो पियो हो जे हिन काल कोठड़ीअ में सॼी ज़िंदगी गुज़ारींदो। ऐलान थी वियो शौकीन महल जा त घणई पर अॻियां ज़िंदान भी सुझे पियो। अकुल वारे चयो मुंहिंजी आॾो कहिड़ी वॾी देर आ बादशाह मां वेंदुसि हलिया पुट हमराह जीअं जो अंदर वयो थोड़ो हलियो कुकड़न जो शौकीन हो कुकड़न जा नस्ल हिक खां हिक बीठा हुन खे ॾिठई हमराह गुम थी वियो 5 कलाक छा 10 कलाक लॻी विया होॾहूं जेॾी महिल निकितो त टाइम पूरो थियो हल पुट जेल में। को ॿियो आयो कुतड़न जो शौकीन हुयो अजीब अजीब कुतड़ा बीठा हुया नस्ल जा कुतड़ा बीठा हुया। को घोड़न जो शौकीन को औरतुन जो शौकीन को गुलन जो शौकीन हर किस्म जो को मुंहिंजा दोस्त हर किस्म जूं शयूं उते पयूं हो सब को ईंदो वञे देर कंदो वञे ज़िंदान में पवंदो वञे। हिकिड़ो नौजवान आयो ऐं बादशाह मां भी वञण थो चाहियां। बादशाह चयो तुंहिंजी जवानी आ अञा नंढी उम्र थई होॾां ॾिसी तो राज ज़िंदान में पया हन चवे तो बादशाह हा भले इहे ज़िंदान में हुजन इहे ज़िंदान जेल आया हुया मां हे तुंहिंजो महल ख़रीद करण आयो हा मां वेंदुसि। तवज्जह कर मुंहिंजा दोस्त बादशाह चयो नौजवान ई वरी सोच मूंखे रहम थो अचे जे बादशाह मूंखे इजाज़त मिले जे तोखे इजाज़त आ। नौजवान अल्लाह अकबर जो नारो हणी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते दुरूद पाक जो नज़रानो पढ़ी करे हिन दरवाजे खां जो निकतो अञा 2 कलाक भी कोन गुज़रिया त नौजवान नारो हणी हुन दरवाजे खां निकिरी पियो। जॾहिं निकतो जे बादशाह देर न कर महल मुझे हवाले कर। बादशाह चयो मां वायदे जो पाबंद हां महल तुझे हवाले कया थो मगर उन खां पहिरीं तमाम ज़िंदान वारा माण्हू जेल वारा माण्हू कढी करे हिकिड़े खे बिहारे वयो जे स्टेज ते वेठा आहियो दे ख़बर तोखे 5 कलाक मिलियल हुया तो देर छो कई जे बादशाह माहिस कुकड़न जो शौकीन अंदर कुकड़ हिक खां हिक मूंखे टाइम जी ख़बर कान पई टाइम गुज़री वयो। बे चयो मां घोड़न जो शौकीन मां घोड़न में सुख थी वयुसि। टे चयो मां उठन जो शौकीन वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। आखिर में उन नौजवान जो वारो आयो। बादशाह चयो दे ख़बर तू जल्द में कीअं निकिते जे ओ बादशाह हिनन जे सोच में ऐं मुंहिंजे सोच में फर्क हुयो। मां पहिरीं तय करे निकितो हुसि त मूंखे जॾहिं ही बंगलो वठणो आ त बंगले जे शयुनि सां मुंहिंजो कहिड़ो वास्तो आ। जॾहिं बंगलो मूंखे मिली वेंदो जीअं अंदर थियुसि त जेका शइ ॾिसां पियो मां कंध हेठि पियो कयां जेका शइ ॾिसां पियो कंध हेठि पियो कयां निहारियां ई कहने कोन पियो छो मुंहिंजी मंज़िल हुई बंगलो हासिल करण। मां सोचो ही बंगलो मूंखे तॾहिं मिलंदो जॾहिं हिननि शयुनि ॾे न निहारींदुसि। जॾहिं बंगलो मिली वेंदो त हे शयूं त ऑटोमेटिक मुंहिंजूं थी वेंदियूं। ऐं बादशाह मां इन करे कहंदे निहारियो ई कोन इन करे मंज़िल ते पहुची वियो हाणे बंगलो मुंहिंजे हवाले करे छॾियो। गाल नंढड़ी आ जेकॾहिं समझाइण चाहियां त
त बादशाह केरा चो मुझो मालिक, बादशाह केरा चो मुझो मालिक। ए दुनिया चाहे ओहो महला, ओहो महला, इनमें हर रंगीनी मौजूद आ, लेकिन मुझो रब चवे थो त जे कदे हिन दरवाजे खो यानी अमड़ जे दरवाजे खो आए, कबर जो दरवाजो अग्यां खुलियो पयो थे, कबर जो दरवाजो अग्यां खुलियो पयो थई। जे कदे इन विचे पीरियड में हेदे होदे न निहारियई सलामती सां टाइम मुकर्रर 5 कलाक, यानी जेका खुदा जिंदगी मुकर्रर कई थे वा जिंदगी भी तुझी मुकर्रर थियल, उनमें भी का कमी कोताही कान थई। जेकॾहिं इन टाइम जे अंदर सलामती सां हिन कबर वारे दर ते पहुचंदे त हियो दुनिया जो मज़ो छाहे, जहिड़ी दुनिया में अगर औरतुनि जो शौकीन हई, हिते त औरतूं कुछ भी ना आहिनि, जन्नत में रब तुझे ला हूरू इंतजार में करी छड़ी। अगर दुनिया जे जह भी शौकी नहीं शैन जो उनखा वधीक मुझे रब अल्लाह फरमातो वल्लाहु इंदहु हुस्नुल मआब। रब चवे तो मु दुनिया का वधीक सुहिणी शयूं तुझे ला रखियूं हन। ऐ मुझा दोस्त हाणे मर्जी तुझी आ, चवी ते कुरान जी आयत अल्लाहु इंदहु हुस्नुल मआब। मुझे बेनियाज रब फरमायो सब कुछ दुनिया में मां पैदा कयो थई, घोड़ा, सोन, चांदियूं, सुहिणियूं औरतूं, सुहिणियूं शयूं, सब कुछ रब चवे थो मूं पैदा कयूं थई। पर इहो ॿुधाई थो त इन्हनि खां वधीक अञा तुंहिंजे लाइ अजर मां अल्लाह वटि मौजूद थई, इन्हनि खां वधीक अजर आहे मां अल्लाह वटि। पर उन्हनि जे लाइ जेको इन रंगीननि में पाण खे न रंगींदो, इन जंहिं मक़सद जे लाइ मां अल्लाह तोखे मोकिलियो आहे, जेकॾहिं उन मक़सद खे आॾो रखी करे पंहिंजे ज़िंदगी जो सफ़र जारी रखंदे त तुंहिंजे लाइ उहा मंज़िल आसान थींदी। क़ुरान जे अॻी आयत में मुंहिंजे मदीने जे मीर इन मंज़िल खे आसान करण जे लाइ फरमायो कुल औ नब्बिउकुम बिखैरिम मिन ज़ालिकुम लिल्लज़ीना तक़ौ इंद रब्बिहिम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अन्हार खालिदीन फीहा व अज़वाजुम मुतहहरतुन व रिज़वानुम मिनल्लाहि वल्लाहु बसीरुम बिल इबाद। मुझे रब पंहिंजे महबूब खे फरमायो ओ मुझा मुस्तफा ये पाक लबड़ा खोल, मुझा पीरी पाक लबड़ा खोले मुझे बानड़न के पंहिंजे दीवानन के बुधाए त मां मुस्तफा इन दुनिया जे सभिनी शयुनि खां अचो त तव्हांखे भलो ॾस ॾियां, भली शइ ॿुधायो। कुल हबीब चवीन औ नब्बिउकुम बिखैरिम मिन ज़ालिकुम, हिन दुनिया जे सभिनी शयुनि खां अचो त मां मुस्तफा तव्हांखे सुहिणो ॾस ॾियां। कहिड़ो? लिल्लज़ीना तक़ौ, अचो अल्लाह जो खौफ दिल में रखी जिंदगी गुजारियो। इंद रब्बिहिम, छो त जेको दुनिया में खौफ सां जिंदगी गुजारींदो आहे अल्लाह जे दरबार में उन जे लाइ जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार, अहिड़ी रब मुझे तुझे ला जन्नत तैयार करे छड़ी आ जंहिंजे हेठों नहरूं वहंदियूं खालिदीन फीहा। अल्लाह जो कुरान पढ़ मुसलमान, रब चयो साल जे ला न, 2 सालन जे ला न। हिते त मुसाफिर थी आयो आ, पर उते मुसाफिर न हुंदे, उते मालिक करे रहाईंदो मैं। खालिदीन फीहा, हमेशा जे ला उन जन्नत में रहाईंदो मैं। व अज़वाजुम मुतहहरा, अहिड़ियूं पाकीज़ा ज़ालूं ॾेई छॾींदो मैं। व रिज़वानुम मिनल्लाह, अल्लाह जी रज़ा तोखे नसीब थी वेंदी। जुमले में मोटी करे चवां, एक ही नुक्ते ने मुहर्रम को मुजरिम बना दिया, मुजरिम को मुहर्रम बना।
ऐ मुझा दोस्त अजीज तवज्जा कर, ख्याल रख, हाणे जिंदगी जो फैसलो मुझा यार तोखे करणो आ। त हिन दुनिया जे रंगीनीअ में पाण खे रंगी थो या यार जे कुर्ब में को कदम अॻिते वधाई थो, मर्ज़ी तुंहिंजी आ। इन करे मां लतीफ़ सरकार जा जेके उथंदे शेर चया हुया, हाणे ॻाल्हि करे बस कयम। हाणे इन सॼी ॻाल्हि जो निचोड़ लतीफ़ जे इन ॿिनि शेरनि में मौजूद आ। वरी दुहराया तो सुणे लतीफ़ जा शेर दुहराए करे मां मंज़िल अॻिते तो वधां। लतीफ़ फरमायो, जे भाई जोगी थिया जे भाई जोगी थिया तमो छद चमा जे भाई जोगी थिया तमो छद तमाम गोला जे गोलन जा तन जो बिती गुलाम गोला जे गोलन जा तन जो बिती गुलाम तन्नागा तुझो नाम यार लिख जे लाहूतिन में। हाँ यार जो तो गुलाम थी पर यार जे यारन जो भी गुलाम थी, उन यार जे यारन जो भी गुलाम थी। लतीफ़ सरकार तो फरमाए, ओ मुझे मदीने वाले मीर जा दीवाना, मुझे महबूब जे बचड़न जो दीवानो थी, मुझे मुस्तफा जे सहाबा जो दीवानो थी, ताबईन तबा ताबईन जो दीवानो थी। औलिया अल्लाह सा इश्क जो नातो गंढ तत जो नालो यार जे गुलामन में लिखजी वजी। जे भाई जोगी थिया जे भाई जोगी थिया संग सबे ई छदे विसरी वञ सभिनी खे। ईअं कोन थींदो आ त हीअं बुझे जीअं हज़रत साहब सोचींदो आ, मौलाना साहब हलवो भी हुजे, मुर्गी भी हुजे, बकर भी हुजे, हीअं भी हुजे, वज़न भी मुंहिंजो 80-90 kg हुजे, अचां त माशाअल्लाह ख़बर पए त मालिकनि जो सुठो तातियल आ, हुजां बि अहिड़ो ऐं आशिक बि हुजां। हे ॿई ॻाल्हियूं गॾु कोन हलंदियूं, ॿई ॻाल्हियूं गॾु कोन हलंदियूं। सुहिणा जेकॾहिं चाही थो त आशिक थियणो आ त सुकाए पाण खे, जेसि ताईं सुकाईंदे न तेसि ताईं सुञाणंदे की। माफ़ कजो, अल्लाह ताला रहम फरमाता का मुखां कंहिंजी दिल आज़ारी थी हुजे, फ़कीर माण्हू आ। जे भाई जोगी थिया त संग सभेई छॾ ओडो थी अलफ जे मन मी मसा गदे ओडो थी अलफ जे ओडो थी गाला गाला छा थो लतीफ़ चयो, ओडो थी अलिफ चाहे जो अल्लाह, अलिफ चाहे अल्लाह। लतीफ़ सरकार जा मौलाना साहब अल्लाह जे वलियन खे जे शेरो शायरी के बैत समझण वारा हकीकत दे त निहार। सुणे लतीफ़ सरकार केडो न प्यारो दर्स दींदे फरमायो आ, मुझो मालिक तो सा गद्दा रुगी तू पाण खे गड कर। तू चोरी कंदो आ तने भी मुझो मालिक तो सा गड्डा, तू नाइंसाफी कंदो आ तने भी मुझो मालिक तो सा गड्डा, तू गुनाह कंदो आ तने भी मुझो मालिक तो सा गड्डा, इबादत कंदो आ तने भी मुझो मालिक तो सा गड्डा, मुझो मालिक तो सा गड्डा। पर सोच त तू कदे तो पाण खे मालिक सा गड करी। मालिक जहते सा गड्डा पर मालिक सा को गड्डा, मालिक जहते सा गड्डा पर मालिक सा को गड्डा। जेको मालिक सा गड्डा ओ सद में दीदो सदा,
जेको मालिक सा गदा ओहो सद में दीदो सदा ओहो कीअं सद में सद दीदो आ हे रुगी हथड़ा खणदो आ अञा दुआ पूरी कोन कंदो आ मालिक अगे ही कबूल करे छॾींदो आ अजीज़ाने मन या निशानी सबूता त जेको मालिक सां गदा उनखे सद में मिलंदो सदा जे भाई जोगी थिया त संग मिले ई छॾे ओडो थी अलफ जे मन मी मसी गडे याने अल्लाह जे करीब थियण लाइ हीअ दिल मुझे मुस्तफा जे दरबार में ॾई याद रखी छद मुझा दोस्त अजीज सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात खां सवा खुदा कदे भी मिलण वारो नागे मता भुलजी पयो हुजी जे कदे यकीन नथो अचे जे कदे यकीन नथो अचे सादन जुमलन में इश्क जी गाल चई वञा तू जे कदे चवी थो समझी थो त मुखे कुरान पढ़ण सां रब मिलंदो मुखे नमाज पढ़ण सां रब मिलंदो जे चवी थो त ज़कात ॾियण सां रब मिलंदो हज करण सां रब मिलंदो रोज़ा रखण सां रब मिलंदो मां तोखे चवां थो लतीफ़ तोखे चवे थो त रब तोखे मिलंदो ज़रूर मगर दरे मुस्तफा तां मिलंदो तू चवी थो नमाज में मिलंदो लतीफ चवे दरे मुस्तफा ते मिलंदो तू चवी हज ज़कात में मिलंदो लतीफ चवे दरे मुस्तफा ते मिलंदो तू चवी खैर खैरात में मिलंदो लतीफ चवे त दरे मुस्तफा ते मिलंदो छो न इन गुजारत के टोड़े गाल के खोले कया पंहिंजे अंदर मां झाती पा जे कदे तुझी दिल पक्की थी बीठी आ त हिते हिते यार मिलंदो दरे मुस्तफा जी जरूरत नागे अगर तू नमाजी है त नमाज मां मुझे मुस्तफा जे सुन्नत के परे करे पो नमाज पढ़ी देखार गाल समझ में कोन आए गाल वडी करे विस पर तोखे समझ में कोन आए जे कदे समझी तो त नमाज में रब मिलंदो नमाज पढ़ण सा रब मिलंदो मुझे मुस्तफा करीम जे दर ता कोन मिलंदो त खुदा जे वास्ते पाजे नमाज मां मुझे मुस्तफा जे सुन्नत के परे करे वो नमाज पढ़ो दिस त रब मिले थो या नथो मिले जे कदे चवी थो त कुरान करीम पढ़ण सा रब मिलंदो कुरान करीम सुन्नत मुस्तफा यानी तिलावत मुस्तफा के बाहर कढ़ी करे कहीं बे अंदाज सा तिलावत करे दिस खबर पैजी वजे अजीजा ने मन इन तमाम सवालन जो जवाब इन हिकड़े जवाब में मिलंदो हिकड़ो मुरीद पांजे मुर्शिद वट आयो मुजा साईं साल मेहनत कई थम कुछ मेहरबानी करे दियो पाण फरमायो गंज मिली वियो थे न मुजा साईं ये पे न वठो ए पन्नो वठो मुखे लिखी दियो बुजुर्ग चयो पक्की गाल हा चवे तो सही पक्की गाल हा मुर्शिद लिखी दिनो से हिक छा लिखी ॾिनई से गाला फकीर छा लिखी ॾिनई हिक लिखी ॾिनई वेही करे चे साल गुजारियो यार हिक ॾिनो वरी कहीं बे अल्लाह वारे वट वयो चवे तो सही मुझे मुर्शिदन वट साल गुजारियम हे हिक मिलियो आ भला तव्हां भी को कुर्ब कयो उन बुजुर्ग अग्यों सजे पासे बुड़ी ॾई छडी हिक मां 10 थी वया चे वाह 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 मुर्शिद वट साल गुजारियम हिक मिलियो इते ॾींह गुज़ारे में नव मिली वया अञा जुस्तजू वधी तड़प ऐं तलब वधी कहीं टे अल्लाह वार वट वयो हकीकत बयान कंदो वयो उन बुजुर्ग वरी अॻियां हिकु लिखी ॾिनो 10 मां 100 थी वयो वींदो वयो बुड़ी लगंदी वई वींदो वयो बुड़ी लगंदी वई ता त बुड़न हली हली करे हिक मां करोड़ अरब खरबन ते पहुंची वई दिल में ख्याल कई त मुझे मुर्शिदन वट जिंदगी गुजारियम हिक मिलियो हिते केॾो रंग लगी वयो मोटी आयो मुर्शिदन जे अॻियां अर्ज कई पन्नो भी सागियो पेन भी सागी मुंहिंजा साईं तव्हां वट साल गुजारियम रुगी हिक मिलियो बाकी
त ॾिसो 10 100 1000 10,000 लख 10 लख करोड़ वधाईंदो वधाईंदो वियो। मुर्शिद ॿुधंदा रहिया, आख़िर में मुर्की करे पाण फरमायो बचड़ा इहो पनड़ो त औरते कर। जॾहिं मुरीद पनड़ो औरते कयो, मुर्शिदन कैंची खणी पंहिंजो जेको हिकु लिखियलु हो उनखे कटे वरतो। पाण फरमायो भला असांजो हिकु असांखे ॾे, बाक़ी ही करोड़ गॾु खणी वञ। जॾहिं मुर्शिदन हिकु कटियो, हीअं जो पने खे ॾिसे बुढ़ियूं त सभई मौजूद, पर मक़सद कोई कोन रहियो। ऐं मुसलमान याद रखी छॾ, बुढ़ियूं त घणेई हुयूं, जंहिं दिमाग़ ख़राब कयो हो बुढ़नि दिमाग़ ख़राब थी वियो त लख करोड़ थी विया, पर हिकु जो निकिरी वियो, उहे बुढ़ियूं रहिजी वियूं। पाण फरमायूं बच्चा हाणे अरब खरब खणी वञ। ॾिसी चई मुंहिंजा साईं हाणे त कुझु कोन्हे। पाण फरमायूं बच्चा छो कुझु कोन्हे? तो हाणे ई त चयो त अरब खरब थी विया, भला असां हिकु ॾिनो हो, असां हिकु वठी छॾियो। त जवाब मिलियो जेकॾहिं तोखे हिकु न मिले हा त अरब खरब को न मिलनि हा। अज़ीज़ान मन सुने लतीफ सरकार फरमायो ओदो थी अलफ जे मन में मसा गदे, जेकरे मुझो मुस्तफा तोखे न मिले हाँ, इहा नमाज का न मिले हाँ। नमाज तो हुई पढ़ण केरु सेखारे हाँ, तोखे कुरान किथों मिले हाँ। तोखे जिंदगी केरु हलण सेखारे हाँ, जीअण केरु सेखारे हाँ, रिश्ता केरु ॿुधाए हाँ। जेकी कुछ मिलियो दियण वारो त मुंहिंजो खुदा है, मगर तरे मुस्तफा त मिलियो। जंहिं महबूब जे दर तां एतिरो कुझु मिलियो थई, पोइ उन तिरीअ खे विसारण ज़रा पंहिंजे अंदर में झाती पाए त इहा ज़मीर जी ॻाल्हि आहे। ए नौजवान खुदा जे वास्ते अंदर में झाती पाए त जंहिं तिरीअ जे दर तां एतिरो कुझु मिलियो आहे, उन महबूब खे विसारण छा इहा इंसाफ़ जी ॻाल्हि आहे? पंहिंजे पाण खां पुछ, जेकॾहिं तोखे अंदर चवे त इहो इंसाफ़ आहे त पोइ पंहिंजे अंदर खे चओ त तो जहिड़ो मुर्द ॿियो को आहे ई कोन को। पर ईअं कॾहिं बि अंदरों आवाज़ कोन ईंदो, अंदरों आवाज़ हिकिड़ो ईंदो त हा जेकी कुझु मिलियो आहे उहो दरे मुस्तफा ता मिलियो आहे। सभु कुझु त मिलियो आहे, पर जे रब रहमान मिलियो आहे तॾहिं बि दरे मुस्तफा ता मिलियो। त ऐ मुंहिंजा मुसलमान भा, उन मुंहिंजे सुहिणे नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात सां प्यार कर। मुंहिंजे महबूब मुस्तफा जे ज़ात सां प्यार मां मुराद छाहे? मुंहिंजे मुस्तफा जे शरीयत सां प्यार कर, मुंहिंजे मुस्तफा जे तरीक़े सां प्यार कर, मुंहिंजे मुस्तफा जे सुन्नत सां प्यार कर, मुंहिंजे मुस्तफा जे उथण वेहण सां प्यार कर, मुंहिंजे मुस्तफा जे अंदाज़ सां प्यार कर। इंशाअल्लाह ताला जंहिंजे अंदर में मदीने वारे मीर जो प्यार आहे, उन जो हिते बि बेड़ो पार आहे त चओ हुते बि बेड़ो पार। लतीफ़ जो बैत मुकमिल कोन कयूं, पाण फरमायो जे भाई जोगी थिया त संग सभे ई छॾ, ओडो थी अलफ जे मन में मसी गड। टी गाल केड़ी फरमायो? हिता लाहूती लॾे त गुर खे गॾजी का पड़ी। लॾे मता तू उन मां ईअं समझी त लतीफ़ चेदो थरड़ी हाजरा मां लॾे, बस तू बुजुर्ग थी वेंदे। मता चई त वारह मां लॾे, बुजुर्ग थी वेंदे। मता चवी त खंडूअ मां लॾिया, बुजुर्ग थी वेंदुसि। मता चवी त मरखंडन मां लॾिया, बुजुर्ग थी वेंदुसि। मक़सद इहो नाहे। सोनो लतीफ़ चवे तो हिता लाहूती लॾे। ॿ ॻाल्हियूं ॿुधाए रहियो आहे, तोखे सॾे रहियो आहे लाहूती। चवे तो तुंहिंजो असुल मक़ाम हिते नाहे, तुंहिंजो असुल काम को बियो। सुनो लतीफ सरकार पंहिंजे शहर जे ज़रिए तोखे पंहिंजे असली मक़ाम ॾे मुतारफ़ कराए रहियो आहे। हितां लाहूती लॾे कीअं लॾे? मूतू क़ब्ल अन तमूतू।
इल्म वारा समझी विया सादड़ा मुंह जड़ा रहिजी विया उन्हनि खे ॿुधाए वठां मूतू क़ब्ल अन तमूतू छाखे चइबो आहे चओ मरण खां अॻु में मरण सिख मरण खां अॻु में मरण सिख जेके मरण खां अॻु में पाण खे मारींदा आहिनि उहे कॾहिं बि कोन मरंदा आहिनि उहे कॾहिं बि कोन मरंदा आहिनि जेके मूतू क़ब्ल अन तमूतू थींदा आहिनि यानी जेके नीस्त कंदा आहिनि पाण खे हक़ीक़त में अस्त हूंदा आहिनि जेके पंहिंजे पाण खे अस्त कंदा आहिनि उहे ई नीस्त हूंदा आहिनि निगाह खण उन दुनिया जे अमीर ॾे जेको हज़ारे एकड़नि जो मालिक हुयो लखे करोड़े हुन जा बैलेंस हुया हुन जा नौकर चाकर हुया मगर यार सां नातो कोन हुयो जॾहिं दुनिया छॾे वयो जरा उन जे क़बर ॾे त वञ 5 सालनि खां पोइ उन जे क़बर ते ढप ॼमी वया को अचण वारो ई कोन्हे को पुछण वारो ई कोन्हे ज़मीनूं पंहिंजी जॻह ते मौजूद बंगला पंहिंजी जॻह ते मौजूद नौकर चाकर गाॾियूं पंहिंजी जॻह ते मौजूद दीहूं पंहिंजी जॻह ते मौजूद मगर क़बर ते मुंहिंजा दोस्त ढप जावा पिया आहिनि छाजे करे जो उन मूतू क़ब्ल अन तमूतू पाण खे न बनायो वरी हिकड़ी निगाह उन्हनि ॾे खणी हल जन वटि ज़मीनूं बि घणियूं कोन्हनि के मिट माइट बि हिते कोन्हनि के दोस्त यार बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ न की अज़ीज़ न की मिट न की माइट मुंहिंजी मुराद हज़रत पीर मिठा दिलबर ॾे निहार मुंहिंजी मुराद सुहिणे भिटाई घोट ॾे निहार मुंहिंजी मुराद हज़रत सुहिणा साईं ॾे निहार मुंहिंजी मुराद पीर मिठल ॾे निहार मुंहिंजी मुराद फज़ल अली कुरैशी ॾे निहार मुझी मुराद दिल पर दस्तगीर दे निहार मुझी मुराद कलंदर शहबाज दे निहार मुझी मुराद मखदूम बिलाल साईं दे निहार अजीज़ान मन इन अल्लाह जे आशिकन दीवानन दे निहार ज़मीनूं भी घणियूं कोन हुयूं मिट माइट भी घणा कोन हुया ओड़ो पहाड़ो भी घणो कोन हुयो पर यार सां यारी पक्की हुई ज़मीन जे अंदर सुता पिया आहिनि दुनिया अज भी मथों रब जो कुरान पढ़ी रही आहे मूतू क़ब्ल अन तमूतू मरण खां अॻु में मरण सिख मुंहिंजा यार मरणो त अथई सोचे वठ मरणो त अथई अॼु न त सुभाणे अचे हमरा मथो ठड़को ॾियो थी घणई ड्रेग कई थई जॾहिं मरणो आहे ई सही त पोइ मरण खां अॻु में छो न मरण सिखूं मुंहिंजी मुराद मता नौजवान इहो वठी त मरण खां अॻु में वञी ट्रेन जे हेठो पाण ॾियां मता मुराद वठी त मरण खां अॻु में वञी दरिया में टपो ॾियां या को फांसी न न पाण खे न मार उन ज़ालिम कुत्ते नफ्स खे मार जेको तोसां दुश्मनी करे यार जे दर जे आॾो रुकावट बणिजी वियो आहे उन ज़ालिम सां झेड़ो कर जॾहिं उन खे न मारियई मन अरफ नफ्सहु फक़द अरफ रब्बहु जंहिं पंहिंजे नफ्स खे सुञातो उन ई पंहिंजे रब खे सुञातो मुंहिंजे ख्याल में तहां जो टाइम भी घणो वठी सवा कलाक जो टाइम हो पर चरियो माण्हू मां इहो सवा कलाक तहां जो तबलीग कंदे गुज़ारियो पर मूंखे ख़ुशी आहे इन ॻाल्हि जी त ॿुधण वारा अल्हम्दुलिल्लाह सामईन अहले दिल मौजूद वेठा हो ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़े मिंट जे लाइ कंहिं बि शइ ॾे निहार हिकिड़े मिंट जे लाइ कंहिं बि शइ ॾे निहार घर में पाणीअ जो दिलो अथई पानी जो दिलो अथई घर में जेकॾहिं पाणीअ जो दिलो अथई गर्मी अचण वारी आहे उन मां पाणी थधो करे पीअंदे उन खां पहिरीं निहार इहो दिलो केतिरनि मरहलनि मां गुज़रियो मिट्टी तैयार थी उनखे पाणीअ में मिलायो वयो मिट्टीअ इनकार कोन कयो उनखे मार ॾिनी वई कोडर जे ज़रे ज़रे जी मिट्टीअ इनकार कोन कयो वरी उनखे कंहिं मुंहिंजा दोस्त कुंभर जे वर चाढ़ियो वयो उन बि खूब चीकिले में घुमायो मिट्टीअ इनकार कोन कयो वरी उनखे बाहि जे पठीअ में विधो वयो मिट्टीअ इनकार कोन कयो उनखे अजीब बाहि ॾिनी वई उनखे साड़ियो वयो मिट्टीअ इनकार कोन कयो जॾहिं इनकार कोन
न कयो जॾहिं असली पंहिंजे रंग मां निकिरी करे बाह में पची जेॾी महिल रंग मटे आई पहिरीं केर न पियो पुछे अॼु अमीरन जे घर में इज्जत सां मट पियो आया हिकड़ो दिलड़ो भी पान खे कंहिंजे घर में इज्जत सां रहण जे लाइ एतिरनि मरहलन मां गुज़री बैद में इज्जत वारे मक़ाम ते पहुचंदो आहे मुंहिंजा यार। पोइ जॾहिं हिकड़ो दिलड़ो भी फायदो भी ॿियनि खे ॾे रुगी थधो थियण जे लाइ एतिरनि मरहलनि मां गुज़रणो पवंदो आहे त ए मुस्लमान हिकु नेक इंसान थियण लाइ भी एतिरनि मरहलनि मां ई गुज़रणो पवंदो आहे। ऐं जॾहिं नेक थी वियो त पोइ लतीफ़ सरकार जे हिन शेर वांगुरु त वण था मेवो कनि पर पाण न खाइनि पंहिंजो वण था मेवो कनि पर पाण न खाइनि पंहिंजो ठिकर भितर छाड़ पो धूणा धार सहन केॾी लतीफ़ चवे बेचारन वणन फरियो वरी फरन फ़ाइदे कारण ॿियनि जे इन वणन ॾे निहार हिकड़ी बेर ॾे निहार बेर झलींदी आहे पंहिंजा पाण कान खाईंदी आहे जेतिरा घणा झलींदी आहे लठियूं ओतिरियूं घणियूं खाईंदी आहे जेतिरो घणो फल कंदी आहे धूणा ओतिरा ई घणा खाईंदी आहे पर मुंहिंजा दोस्त लठियूं भी खाईंदी आहे छाड़पूं भी खाईंदी आहे धूणा भी सहंदी आहे पर ॿिए साल वरी भर करे तैयार थी बीहंदी आहे। मुंहिंजो अल्लाह तोखे सम्झाए रहियो आहे ऐं मुंहिंजा बाला इहे रूए ज़मीन मां अल्लाह जे कुदरत जी वॾाई जूं निशानियूं हन कंहिं हिकड़ी शइ में भी निहारी दे त तोखे हिदायत वारो बनाए छॾी। मुर्शिदन जे दरबार में ईंदा हर अल्लाह जे कामिल वलीअ जे दरबार में घणा ईंदा हन के ईंदा हन इन जे लाइ त को वज़ीफ़ो वठी अचूं वज़ीफ़ो मिली वेंदो आहे के वरी माल ठाहण जे नियत सां ईंदा हन त वेहूं माल ठाहियूं उन्हनि खे मालड़ो मिली वेंदो आहे के वरी इन नियत सां ईंदा हन त वास्ता ऐं लाॻापा ठाहियूं उन्हनि खे वास्ता लाॻापा हन जॾहिं उते पहुची त कंहिं चङी समुंड जी जिते जर वहे थो जाल सवे वहन तासीर में माणिक मोती लाल जे को मासो मिलई माल त पूजारा पुरथिए छा थो चवे लतीफ़ दिर्गी हिकड़ी नजर थी वे यार जी जो त अफलाक से लाई जाती है सीनों में छुपाई जाती है अफलाक से लाई जाती है सीनों में छुपाई जाती है अरे इश्क मोहब्बत की मैं हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है। कदे न अल्लामा इकबाल जो पीछो तक शायरी तकंदो देवबंदी हुजे बरेलवी हुजे शियो हुजे सुन्नी हुजे अल्लामा इकबाल जी शायरी इज्जत भरे अंदाज में फखरिया अंदाज में कंदो अल्लामा इकबाल ने निहार त सही पीएचडी फाइनल होयो या न होयो तारीख खोल न पीएचडी फाइनल होयो इल्म जे अल्लाह उनके केड़े रुतबे ते दिनो हो अमेरिका यूरोप में पीएचडी करण वारो दुनिया जे मुल्कन में वडन मुल्कन में वनी करे अंग्रेजी जो इल्म हासिल करण वारो फारसी जो इल्म हासिल करण वारो दुनिया जो डिग्रियूं हासिल करण वारो साबित थियो त इश्क खां आशिकन के इश्क खां दुनिया जो डिग्रियूं को न रोकींदियूं हन दुनिया जा इल्म को न रोकींदा हन पर जे नियत चंगी हुंदी आ त हर ईंदड़ ॾींहुं दरवाज़ो खुली वेंदो आ। सुने लतीफ सरकार फरमायो मासो मिलई माल हिते करे उस्ताद को पूछे त मासो छा आहे त चयो अॼु कर किलो जी ॻाल्हि कर मासे खे केर थो पुछे सिर्फ मासा ई तोला मुंहिंजा दोस्त वञी शायद के सोनारन वटि रहिया हुजन बाक़ी मासे जी कंहिंखे ख़बर ई कान्हे। लतीफ सरकार फरमाजे को मासो मिलई माल मासो चइबो छा खे आ माल कहिड़ो आ चवे थो जे कॾहिं यार जी रुगी हीअं हिकिड़ो दफ़ो निगाह थी वञे त बेड़ो पार थी वेंदो
सुनो लतीफ सरकार रस्ते में बीठो आ अल्लाह जो कामिल वली रस्ते में बीठो आ पाण पांजे कंबर गुलाम सां गॾु वञी रहिया आहिनि ज़िक्र जे मौज में कंहिं बनीअ जे विच मां वञी रहिया आहिनि कंहिं बनीअ जे भर में उन जो को बनड़े ते फसलो कायल हुयो जीअं तव्हां ऐं असां बने खे सोढ़ो कंदा वेंदासीं बने खे सोढ़ो कर छो थो सोढ़ो करी बस सलड़ा वधी पवन ओ बने के सोढ़ो करण वारा बने के सोढ़ो न कर सलन में बरकत ॾियण वारो रज़ाक मथे बने के सोढ़ो न कंदो कर बने ते लप रखी बने के कुशादो कंदो कर याद रखी छॾ जेकॾहिं तो बनड़े ते कुशादगी करे छॾी बनड़े ते मिटीअ जो लपो रखी वनड़ो करे छॾी अचण वञण वारे खे तकलीफ़ न थी को सुकून सां गुज़री वियो तुंहिंजे लाइ जन्नत में महल ठही वई पर जेकरे बनड़े के सोढ़ो कई पींदे जेकरे को किरी पियो तो तुझू इबादतूं निमाज़ूं कहिड़े कम जूं उन ॻाल्हाइण जा हूंदा न खुलिया हूंदा न सॾु करे चवे थो ख़बर छा चई चवे थो ओ भड़वा खिलो न मां लाउड खां हटी करे जुमलो अर्ज़ कयो लतीफ सरकार बीही रही पंहिंजे साथीअ खां पुछूं त इन छा चयो चईसे उन ही लफ़्ज़ इस्तेमाल कयो लतीफ पुछो त इन लफ़्ज़ जी माना छा थींदी आहे चईसे जेको ॿिनि खे मिलाईंदो आहे उन खे इहो लफ़्ज़ चइबो जेको ॿिनि खे मिलाईंदो आहे उन जे लाइ इहो लफ़्ज़ चइबो आहे पर फरमायो हां इन खे सॾु कर सॾड़ो जो कयो बाह में हथड़ो विझी अखड़ियूं बंद करे हीअं जो लोॾो ॾिनऊं त पेर बनीअ में अखियूं मदीने में पहुची पेर बनीअ में अखड़ियूं मदीने में पक्के ख्याल वारे जे दिल में अंदर अंदर खिल छुड़ी आई त पेर उते अखियूं मदीने में ही हेडी वडी गाल हे सजण साईं जो चरियो फ़कीर करे वयो सोचई भी कोन त मूं जेड़ा इल्म वारा वेठा हन मूं जेड़ा अकुल वारा वेठा हन पेर उते मुंह मदीने में कीअं थींदो मां तोखे जवाब ॾेई करे तुंहिंजे दिल जी खलश दूर करे बाद में अगते हला जे अल्लाह जी जात तोखे मोबाइल ॾिनी आहे अहिड़े दौर में जेकॾहिं मोबाइल न थई त पंहिंजे नसीब खे चओ जेकॾहिं मोबाइल तो वटि मौजूद आहे उन मोबाइल में जेकॾहिं तो वटि मैसेज लिखियल आहे तुंहिंजो दोस्त हिकिड़ो अमेरिका में आहे हिकिड़ो यूरोप में हिकिड़ो कैनेडा में हिकिड़ो कराची में मैसेज लिखी तो अस्सलाम वालेकुम जॾहिं पंहिंजे मोबाइल तां 50 या 100 दोस्तन जा नाला लिखी करे रुगी आंगुर जो हिकिड़ो इशारो थो दी तुंहिंजो मैसेज ॿुधाए त उन्हनि 100 माण्हुनि वटि पहुतो या को न पहुतो जवाब दे छा सां पहुतो आंगुर जे ॻाल्हायो त सही आंगुर जे इशारे सां पहुतो पर मां तोखां पुछां थो उन महिल पंहिंजे मोबाइल खे चेक करे ॾिस त तो वटि बि आहे या कोन्हे तुझो मैसेज हे दुनिया जे साइंसदान जो कमाल आहे हिकिड़ो लोह जो हेतिरो टुकड़ो आहे बटन हज़ारनि में मिलण वारो आहे तो मैसेज लिखियो पंहिंजे हथ सां तो वटि बि मौजूद आहे आंगुर जो इशारो ॾिनई दुनिया जे कुंड कुड़छ में बि पहुची वियो कीअं पहुतो जो जंहिं मोबाइल ठाही हुई उन जे कानून ते अमल कयुमि जंहिं मोबाइल ठाही उन में जेको नेटवर्क हुयो सिम जे ज़रिए उन सां कनेक्शन कयम जेकॾहिं मोबाइल ठहण वारे जे कानून खे अमल कंदे जेकॾहिं मोबाइल में पियल सिम जे टावर सां कनेक्शन रखंदे चीच हलाईंदो वेंदे वेठे दुनिया सां राबितो ॻंढींदो वेंदे जेकॾहिं तुझी हिकिड़ी मोबाइल जो राबितो हिकिड़े टावर जे ज़रिए दुनिया सां बरकरार आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा जे आशिकनि जो राबितो पंहिंजे महबूब मदीने वारे सां बरकरार चो त वलियन जो टावर मदीने में आ दुनिया में जेतरा भी वली रहन पिया उहे इहे समझ त हिकड़ी मोबाइल जी सिम ये दुनिया सजी मोबाइल आ उन में सिम अल्लाह जा कामिल वली हन उन जो टावर मदीने में मौजूद आ हाने मदीने वाले टावर जे पावर जो अंदाजो लगा हुंदो फर्श ते आ गालियों अर्श जो बुधाई
एकड़े मिंट ला तो खमा सवाल कया मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम बैठो मदीने तैयबा जे अंदरा खजीअ जे तड़ड़िन ते वेठो आ मुझो मुस्तफा छाते वेठो आ गाला सही छाते वेठो आ खजीअ जे तड़ड़िन ते मुझो महबूब वेठो आ पंहिंजे गुलामन दीवानन खे ॿुधाईंदो आ को दुनिया जो मौलवी मौलाना साहब इनकार करे जेको डंड चवे भरे ॾियण जे लाइ तैयार हां वेठो मस्जिद नबवी में आ तड़ड़े खजड़िन जे ते वेठो आ मुझो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फर्श ते वेही करे यानी अॼु खां 1400 साल अगु जी गाल पियो कया अॼु खां 1400 साल अगु में मदीने जे तड़ड़िन ते वेही करे मुझो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे गुलामन खे ॿुधाए रहियो आ दुनिया के मैसेज पहुंचाए रहियो आ त क़यामत जो ॾींहुं थींदो कयामत जो ॾींहुं थींदो सिज नेज़े जे बराबर हूंदो 1000 साल जो ॾींहुं हूंदो नफ्सा नफ्सी जो आलम हूंदो सॼी दुनिया परेशान हूंदी अल्लाह जी ज़ात लिमनिल मुल्कुल यौम लिल्लाहिल वाहिदिल क़हार अल्लाह ताला पंहिंजे क़हारी जे कोरड़ ते मौजूद हूंदो अल्लाह जी ज़ात मौजूद हूंदी क़यामत जो ॾींहुं भी सजी दुनिया हजरत आदम दे वींदी वारो कर हाने बर्दाश्त नथी थे आदम अलैहिस्सलाम चंदो इज़हबू इला गैरी यो कलमदान मूं वट ना है अज मुजी कान हलंदी कहे बे दे वणो नूह अलैहिस्सलाम दे ईंदा जवाब मिलंदो इज़हबू इला गैरी मूं वट यो कलमदान ना है कहे बे जवान दे वणो इब्राहिम खलीलुल्लाह दे ईंदा इज़हबू इला गैरी मूसा कलीमुल्लाह दे ईंदा इज़हबू इला गैरी ईसा रूहुल्लाह दे ईंदा इज़हबू इला गैरी पर जॾहिं मदीने जे मीर दे ईंदा मायूस को न मोटंदा जवाब ये को न मिलंदो त इज़हबू इला गैरी कहीं ॿिए ॾे वञो मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाईंदो परवाह न कयो मां पंहिंजे रब खे राज़ी करे थो वठां दुनिया जो कोई आलिम इन हदीस जो इनकार करे या रुगी इए चवे त क़यामत जे ॾींहुं मुस्तफ़ा करीम जे शफाअत जी ज़रूरत नाहे आहे को मां जो लाल जेको ऐलान करे थी नथो सघे त कलमो पढ़ी इनकार करे हर कलमे वारो चवंदो त क़यामत में यार माफ़ी ॾींदो महबूब जे सदके मिलंदी गौर तक मस्जिद नबवी में वेठो आ अॼु खां 1400 साल अगु जी गाल हा क़यामत कॾहिं ईंदी जेको मस्जिद नबवी जे तॾे ते वेही करे क़यामत जो हाल ॾेई रहियो आ उन खां थड़ी हाजरा जा दीवाना गुझान जवाब दे मुसलमान जैखा थड़ी हाजरा जा गुलाम गुझाना हिन कायनात जो जर्रो भी उन मुस्तफा का गुझो ना है उन मुझे मुस्तफा जे प्यार के समझण जी कोशिश कर अगर दुनिया में बच्चा इज्जत वारो आ त सदको मुस्तफा जो आ अगर कब्र ऐ क़यामत में भी को बचण वारो आ त उनके भी सहारो मुझे मुस्तफा जो आ हजरत अबू हुरैरा केडियूं गालियूं कया पंहिंजे महबूब जे प्यार जो हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकड़ो ॾींहुं गुज़री वियो खाधो को न खाधो इंसान जिस्म के जरूरत आ जॾहिं ॿियो ॾींहुं आयो आ हज़रत अबू हुरैरा जे दिल में इरादो थियो आ त मां निकिरी थो वञा मुझे मुस्तफा जो को न को दीवानो मिली वेंदो मुंहिंजो कम थी वेंदो साम्हूं अबू बकर सिद्दीक़ अची रहियो आ केर अची रहियो दिल खोले चओ सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु दिलबर सिद्दीक अकबर यारे गार यारे मज़ार अची रहियो आ अबू हुरैरा निहारे चवंदो आ ओ सोहणा अबू बकर गरीब जे बारे में अल्लाह जे रसूल जो छा हुक्म आ सोहणे अबू बकर सिद्दीक कुरान जो आयतूं भी बुधायूं मुझे मुस्तफा जो फरमान भी बुधायो खैर सां हलियो वयो
अबू हुरैरा चयो मुंहिंजो कम को न थियो। सुनो अमीर उमर अची वयो, उन ॾे निहारे चवण लॻो ऐ उमर बिन ख़त्ताब, हिक ग़रीब जे लाइ मुझे मुस्तफ़ा जो फरमान छा है, मुझे रब जो फरमान छा है। अमीर उमर सुने कुरान ॿुधायो, मुझे मुस्तफ़ा जो फरमान ॿुधाए हलियो वयो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अबू हुरैरा निहारे चयो अञा बि कम को न थियो, अञा एतिरे में बीठो त साम्हूं अम्मा आमिना जो लालो अची वयो। मुझे करीम मुस्तफ़ा दे निहारे, मुझे करीम मुस्तफ़ा दे निहारे सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, मुझे महबूब दे निहारे हज़रत अबू हुरैरा अर्ज़ तो करे मुझा आका गरीब जे बारे में अल्लाह तबारक व तआला जो हुक्म छा है। मुझे मुस्तफ़ा निहारे मुर्की फरमायो अबू हुरैरा तोखे भूख लगिया, अबू हुरैरा तोखे भूख लगिया, हलिया पहिरीं तोखे ताम खाराया, बाद में रब जो फरमान ॿुधाया। अबू हुरैरा के सजड़ो करे मुझो आका वठी आयो आ। अम्मा आयशा सिद्दीक़ा सुहणीअ दे न्यापो फरमायो आ त घर में कहिड़ी शइ मौजूद आ। आका हिकड़ो था खीर जो मौजूद आ। मुझे महबूब फरमायो इहो था खीर जो ॾिनो वञे, पोइ जेतिरो भी कटोरी हुई या गिलास या अज जे लफ्ज़न में जग चो गिलास जेको भी चो मौजूद हुयो, अम्मा आयशा सिद्दीक़ा सुहणीअ रवानो कयो। अबू हुरैरा निहारे खुश थियो, भुख त घणी आ पर पोइ बि कुझु बल थी वेंदो, कुझु पेट भरजी वेंदो। मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे आॾो जॾहिं उहा कटोरी खीर जी आई, मुझे हबीब फरमायो ऐं अबू हुरैरा जी मुंहिंजा आका वञ असहाबे सुफ़ा ते मां मुस्तफ़ा जा दीवाना वेठा हन, उन्हनि भी कुछ कोन खाधो आ, उन्हनि खे वञी वठी आ। अबू हुरैरा जे दिल में ख्याल ईंदो आ कटोरी खीर जी हिकड़ी आ, ख़बर नाहे केतिरा सहाबी वेठा हन, वञे त 70 सहाबी ॿिया भी वेठा हन। हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला उन 70 सहाबा के हुजूर जो हुक्म दिनो, उहे भी अची वया। 70 सहाबी सहाबे सुफ़ा जा 71 नंबर सुने अबू हुरैरा जो आ, सभई कतार में बीठा। मुझे मुस्तफ़ा करीम वा खीर जी कटोरी सुने अबू हुरैरा के हथ में दई करे फरमायो हिता सजे पासे का शुरू थी हिक हिक के प्यारी दुआ हबीब वेठा हन, हिता का शुरू थो करे। हुजूर फरमायो हिक हिक खे ॾींदो वञ, सभिनी खे हुजूर फरमायो जंहिंखे जेतिरी ज़रूरत आहे खाई ढो कयो, पी ढो कयो, हिकिड़ो हिकिड़ो पीअंदो वियो। हज़रत अबू हुरैरा चवे ख़ुदा जो कसम जीअं सहाबी पीअंदा वञनि पी ढो कनि ॾिसां त उहो जो उहो 10 पीतो 20 30 40 50 60 जॾहिं 70 सहाबा पी बस कयो, कटोरीअ ॾे निहारियमि जीअं आहे तीअं आहे। मुझे मुस्तफ़ा फरमायो हुरैरा तूं बि पी ढो कर। हज़रत अबू हुरैरा फरमाए तो बुखायल हुस अचे पीतुम पी ढो कयुम, लाथुम मुंह तां ॾिठुम त जीअं आहे तीअं हुजूर जे आॾो पेश कयम। आका मुर्की फरमायो अञा पी, वरी पीतुम वरी ढो कयुम जेतिरी ज़रूरत हुई, वरी टियों दफ़ो आॾो कयुम। हुजूर फरमायो अञा भी पी, निड़ीअ ताईं महसूस कयुम त हाणे बाक़ी काई गुंजाइश नाहे। जेॾी महिल मां पी बस कयो हुजूर फरमायो ओरे कर, जॾहिं मूं ओरे कयो मुझे करीम मुस्तफ़ा पंहिंजे मुंह मुबारक ते चाढ़ियो। मुझे हुजूर चंद लुक़मा पीता, उहा कटोरी खाली थी वई। अर्ज़ कयम मुंहिंजा आका इब्तिदा छो न कयव? मुझे मुस्तफ़ा फरमायो आणण जी इब्तिदा भी मुस्तफ़ा कंदो आ त इख्तिताम भी मुस्तफ़ा कंदो आ। वो मुझो रहमत लिल आलमीन नबी, वो मुझो लजपाल नबी, वो यतीमन जो यार नबी, वो मिस्कीनन जो लजपाल नबी। ऐ मुझा दोस्त खबर ना है केॾा का केॾा निकिरी विस, लेकिन मोटी उन ही लतीफ़ जे शेर ते चा जंहिं चयो त जे मासो मिलई माल त पूजारा पुर थिए। तव्हां खां ॻाल्हि विसरी वई।
शहर याद आ लतीफ सरकार का पूछो सुना मासो त मिले पूजारो गुपुर थे पर किबला कुर्ब के मिलंदो का था सवाल कयो न सुना लतीफ जॾहिं मासे जो ॾसु ई ॾियो था त पोइ थोरो कुर्ब अॻिते वधायो ॿुधायो इहो मासो मिलंदो किथों निमाज़ूं त पढ़ी पढ़ी थकिजी पियो हां रोज़ा बि रखी रखी थकिजी पियो हां बंदियूं बि लिखराए लिखराए थकिजी पियो हां चंदो वठी वठी बि थकिजी पियो हां पर यार उहो मासो किथों मिलंदो जंहिंमें मां पुर थींदुसि लतीफ सरकार जवाब फरमायो त समुंड जे सतह ते मोती की न मिलन समझ में आयो अलाए कोन आयो ए चरियो फकीर जे लाइ केॾो काॾे विया मौज़ू काॾे वियो मसालो हल चरियनि फकीर जो इहो त हाल समुंड जे सतह ते मोती की न मिलन जन खे सिक मौत जी उहे काहे पवन कुनन जन खे सिक गाल्हा जन खे सिक तू जो गोश्त जी गाल कर भत जी गाल कर असांजो मोतन सा छा वञे ऐं मुस्लमान जन खे सिक मौतन जी ओहे काहे पवन कुनन कच्चे जो माण्हू ऐं कुन छा खे चइबो आहे जवाब दे कुन छाखे चइबो आहे ते दरिया जे पाणीअ जो वहकरो अजीब अंदाज़ में थींदो आहे जेका शइ ईंदी आहे उन खे वकड़ ॾेई ख़त्म करे छॾींदो आहे टुकड़ा टुकड़ा करे छॾींदो आहे वकड़ ॾेई करे बर्बाद करे छॾींदो आहे कुन उन ख़तरनाक शइ जो नालो आहे लतीफ़ तो चवे जेका तुंहिंजे मुंहिंजे ॾाढो ख़तरनाक आहे लतीफ़ तो चवे त मोती की न मिलन जन खे सिक मौतन जी उहे काहे पवन कुनन मौजुन खां मेहरान जे उहे माझी की न मुड़न उहे लहरूं कोन ॾिसंदा आहिनि दरिया जो चढ़ कोन ॾिसंदा आहिनि दरिया जी मौज कोन ॾिसंदा आहिनि छो जन खे मोती हासिल करणा आहिनि उनखे समुंड जे लहरुनि जी कहिड़ी परवाह आहे उनखे समुंड जे लहण चढ़ण जी कहिड़ी परवाह आहे ऐं मुस्लमान अल्लाह जे कामिल वली लतीफ़ सरकार जे बैतन खे रुगी बैत समझण वारा जेतो बैत भाया से आयतूं आहिनि नियो मन लाइन पिरिया सदे पार ॾे इन दिल पर लतीफ़ जे शेरनि खे दिल जे गहराई तुझे कल्ब जी इस्लाह से थी या नथी थे सुने लतीफ़ सरकार फरमायो मौजुन खां मेहरान जे उहे माझी की न मुड़न से लाल लगन पिया मज पाता लजे लाल उनर के लहंदा हन यार लाल ओहे लहंदा हन जेके सब सांगा सिर जा लाहे पहिरी सिर जो सांगो लाहे भले पो इश्क के हथड़ो लाहे पहिरी सिर जो सांगो लाहे पो इश्क के हथड़ो लाहे पो जॾहिं इश्क के हथड़ो लाईंदे त मुंहिंजा दोस्त तोखे ख़बर पइजी वेंदी त यार किथे मिलंदो आहे टाइम ओवर थी वियो 10 मिंट अञा ॻाल्हायां थो बस अॼु मौज़ू अलाए काॾे विया जेको ॻाल्हायूं अल्लाह क़बूल फरमाईंदो तव्हां इश्क ऐं मोहब्बत सां हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ो त मां अर्ज़ कयां दुरूद पढ़ंदो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा वक़ूदुहन नास वल हिजारा बेनियाज़ रब पांजे सुने कुरान करीम में फरमायो ऐ ईमान वारो
पाण खे भी बचायो पंहिंजे अहलो अयाल खे भी बचायो छाकां जहन्नम जे बाहि खां। मुझे बेनियाज़ रब फरमायो ऐ ईमान वारो पाण खे भी बचायो पंहिंजे अहलो अयाल खे भी बचायो। मौला छाखां बचायो अल्लाह जे ज़ात फरमायो जहन्नम जे बाहि खां बचायो। मौला जहन्नम जी बाहि छा सां बरंदी आहे? जहन्नम जी बाहि छा सां बरंदी आहे? तवज्जह कर ओ पंहिंजे पाण खे टी समझण वारा। जहन्नम जी बाहि छा सां बरंदी आहे? दुनिया जी बाहि पेट्रोल ते भी, गैस ते भी, काठन ते भी, कोयलन ते भी, डीजल ते भी, किन किचरे ते भी, मगर जेका जहन्नम जी बाहि आहे उहा इन्हनि शयुनि सां कान बरंदी आहे। मुंहिंजा मौला छा सां बरंदी आहे? वक़ूदुहन नासु वल हिजारा। जहन्नम जे बाहि जो बारण हिकड़ा इंसान हूंदा ऐं ॿिया जबलन खे जहन्नम जो बारण बनायो वेंदो। कहिड़ो बारण जहन्नम जे बाहि जो? थोड़ो ॻाल्हि इंसान ऐं जबल। कंहिं फरमायो रब जे क़ुरान फरमायो त इंसान ऐं जबल। हाणे सभ खां पहिरीं अच जन्नत में कहिड़ा इंसान वेंदा ऐं जहन्नम में कहिड़ा इंसान वेंदा। जन्नत में केरु वेंदो? जेको अल्लाह ऐं अल्लाह जे सुहिणे नबीअ जो दीवानो हूंदो उहो जन्नत में वेंदो। केर भी हुजे आदम अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम, नूह अलैहिस्सलाम, इब्राहिम अलैहिस्सलाम, तुझो मुझो आका इमामुल अंबिया। जन्नत में उहो वेंदो जेको अल्लाह जे वहदानियत सां गॾु सुहिणे नबीअ जे नुबुवत ऐं रसूल जे रिसालत जो इक़रार कंदो। जन्नत में उहो वेंदो। यानी जहन्नम में केरु वेंदो? जो जेको हिक खुदा जे मञण वारो न हूंदो, सुहिणे नबीअ जो इनकारी हूंदो। ॻाल्हि क्लियर कंदो हलां। इंसान उहे वेंदा जेके खुदा ऐं नबीअ जा इनकारी हूंदा। हाणे ज़रा जबलन ते अचूं। जबल कहिड़ा वेंदा ऐं कहिड़ा कोन वेंदा? ॻाल्हि समझ में अचे थी या न? इंसाननि जे लाइ त समझ अचे वई। इंसान अकुल वारो आहे, इंसान समझ वारो आहे, इंसान नज़र वारो आहे, इंसान सोच वारो आहे, इंसान ज़ुबान वारो आहे, इंसान किरदार वारो आहे। उन जी त समझ अचे वई। पोइ चइबो त जबल इंसान न आहिनि, यकीनन न आहिनि। जबलनि में अकुल कोन्हे, जबलनि में समझ कान्हे, जबलनि में सोच कोन्हे, जबलनि जे मथां शरीयत जो कोई कलम लागू कोन्हे। पोइ चइबो त हड़ई जहन्नम में वेंदा। ऐ मुंहिंजा दोस्त अज़ीज अॼु खोले खोले ॿुधायां, हड़ई जहन्नम में कोन वेंदा। उहे जबल भी जन्नत ॾे हलंदा जेके अल्लाह जे महबूब खे सुञाणदा। मुंहिंजी मुराद खुदा करे शल तोखे मदीनो नसीब थी। खुदा करे मदीने तय्यब जी तोखे हाज़िरी नसीब थी। मुंहिंजी मुराद जबल उहद। केड़ो जबल? जबले 11 किलोमीटर जे फासले ते घणा किलोमीटर? 11 किलोमीटर जे मंजिल ते हम चौरस लंबाई चौड़ाई 11 किलोमीटर उन जबल जी आ। हिक दफे मुझे मदीने जे घोट जी ज़ात, मदीने जो मीर ऐं सुहिणो अबू बकर सिद्दीक ऐं सुहिणो उमर फारूक जीअं मुझे आका जा दीवाना मुझे महबूब सां गॾु उहद ते आया। मुझे मुस्तफा पंहिंजा कदम रखिया। जबल मुझे महबूब जे आमद जे ख़ुशीअ में नचण लॻो। छा करण लॻो? ॻाल्हाए सही। छा करण लॻो? हिलण लॻो, हेठि मथे थियण लॻो। हाणे अंदाज़ो लॻा जबल हेठि मथे थियण लॻो। आशिकनि चयो त नबी सुहिणे महबूब जे आमद ते जबल भी नचण लॻो।
छो त हिलण ॿिन क़िस्मनि जो थींदो आहे। अगर हिकिड़ो हिलण हूंदो आहे ज़िलज़िले जे सूरत में, उनखे मुसीबत जी निशानी चइबो आहे। ॿियो हूंदो आहे मुहबत जे सूरत में, जेका मुहबत जी सूरत आहे उन लाइ वरी ख़ुशख़बरी हूंदी आहे। अचो त ॾिसूं त जबल ज़िलज़िले में हिली रहियो आहे या प्यार में नची रहियो आहे, कीअं ख़बर पवे। अचो ॾिसूं त सुहिणे नबीअ रिएक्ट कीअं कयो आहे, उन जबल सां मुखातिब कीअं थियो आहे। ख़बर पइजी वेंदी त जबल नची रहियो आहे या केराए रहियो आहे। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो जबल जी टुकरी उन 11 किलोमीटर सभिनी मां हिकिड़ी टुकरी मुझा मुस्तफा करीम अबू बकर सिद्दीक सुणो, उमर बिन ख़त्ताब सुणो, जीअं जबल हिलियो हेठ मथे थियो, मुझे करीम मुस्तफा पंहिंजे पैर मुबारक जी इहा खुड़ी मुबारक हणी करे उन जबल खे फरमायो ओहद। यकीनन उन चयो हूंदो जी मुंहिंजा आका ॾिसी नथो त तुंहिंजे मथां इमामुल अंबिया मौजूद आ, हिकिड़ो सिद्दीक मौजूद आ त हिकिड़ो शहीद मौजूद आ। जीअं मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जबल सां इएं ॻाल्हाए बस कयो, जबल हिलण छॾे ॾिनो, जबल हिलण छॾे ॾिनो। मुझे मुस्तफा कुर्ब फरमाए चयो ओ उहद, क़यामत जे अचण ताईं मुंहिंजा दीवाना मां मुस्तफा जे दीदार लाइ बि ईंदा ऐं तोसां प्यार करण जे लाइ बि अची वेंदा। ऐ उहद न रुगी दुनिया में तोखे इहा इज्जत मिलंदी, मगर क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी ज़ात तोखे जन्नत जे दरड़े ते अल्लाह पंहिंजे कुदरत सां इहा नेमत बख़्शींदो। तूं जहन्नम जो ॿारण कोन थींदे, छाजे करे जो मां मुस्तफा जे आमद जी ख़ुशी करण वारो आहियां। टुकरो त थोड़ो तुंहिंजो आहे, पर हिन 11 किलोमीटर ते मां मुस्तफा जी निगाह पया, सॼो ई जन्नती जबल बणजी वियो आहे। जवाब दे मुसलमान, खुदा जे वास्ते जवाब दे। जेतरा वड़नी हदीसुन जा किताब खोल, छा मुझे आका इए न फरमायो ओ मुसलमानो जदे मदीने तय्यबा अचो त मुझे चाचे अमीर हमजा दे जरूर ईदा कयो। जदे मुझे अमीर हमजा चाचे सुहणे दे अचो त हुन उहद जबल ते जरूर ईदा कयो ऐं खाईंदा भी कयो, पींदा भी कयो। जेकर बियो कुछ न मिलेव, बियो कुछ न मिलेव, हिन जबल उहद ते का साई पन्न जी जरी मिली वनेव, को साओ पन्न मिली वनेव, उहो बि खणी खाईंदव। मां मुस्तफा ऐलान थो कयां, रब तव्हांजे पेट जूं मिड़ई बीमारियूं दूर करे छॾींदो। ऐ मुसलमान जवाब दे। उहद जबल रब कुरान में चयो त जहन्नम जो ॿारण जबल, मुझो मुस्तफा करीम फरमायो त जबल जरूर जहन्नम जो ॿारण हन, पर जंहिं मां मुस्तफा सां प्यार कयो आहे उहो जहन्नम जो ॿारण न थींदो पर जन्नत जे दर ते हूंदो। जेको मुझे महबूब जे इश्क ऐं मोहब्बत में जबल थी करे नचे नचे टुकरी करम सजी जबल 11 मीटरन ते थी वने। ऐं मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे इश्क ऐं मोहब्बत में अचण वारा दीवाना, तू मुझे आका करीम जे मोहब्बत में अचण वारो आ। मां गुनाहगार सही, ए आजिज फकीर खतादार सही, ॿिया खोड़ फकीर मोहम्मद अली या ॿिया गुनाहगार सही, लेकिन तहां जहिड़ा नेकोकार वेठा हन। अल्लाह जी ज़ात जबल उहद जे हिकड़े टुकड़े जे करे 11 मीटरन ते मेहरबानी करे छड़ी आ। यकीनन मुझो अल्लाह तव्हां नेकोकारन जे सदके सां सभिनी जे मथां मेहरबान थींदो या इंशाअल्लाह ताला जरूर थींदो। मुझा दोस्त अजीज, टाइम बथी वयो, इंतहाई ओवर टाइम थी वयो। बस मां इहो जुमलो चे अर्ज कयां, ओ मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना, मुझो प्रोग्राम कुछ बियो हुयो, तैयारी कुछ भी हुई, पन्ना लिखी कुछ बियास, मालिक चवरायो कुछ बियो। मुझा दोस्त अजीज, इहा ही त अल्लाह जे कुदरत जी वॾाई जी निशानी आ, जो इंसान तू चाहींदो कुछ हई, लेकिन जॾहिं मुझो रब
तुझे इरादे के खत्म करे पंहिंजो इरादो पंहिंजी कुदरत मुसल्लत कंदो आहे। इहा ई त अल्लाह जे वॾाईअ जी निशानी त मुंहिंजो रब मुंहिंजो चवण क़बूल फरमाईंदो। हे जुमला जे फ़कीर तव्हां खां इजाज़त वठंदो त हे मुंहिंजा दोस्तो इन ज़िंदगीअ ते कोई भरवसो नाहे। उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे, सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे। इहो औलाद, इहा दौलत, इहा दुनिया जी रंगीनी, इहे माल, इहे मिल्कियतूं सब इते पया हूंदा, तुंहिंजो कुछ भी नाहे। मुझे मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, इब्ने आदम चवे थो माली माली माली, मुंहिंजो माल मुंहिंजो माल मुंहिंजो माल। मुझे आका फरमायो तुंहिंजूं सिर्फ़ 3 शयूं हन, घणियूं तुंहिंजूं सिर्फ़ 3 शयूं हन। हिकिड़ो उहो जेको तो पंहिंजे जिस्म ते चोड़े ऐं पुराणो करे छॾियो, इहो तुंहिंजो हुयो। हिकिड़ो उहो जेको तो पंहिंजे जिस्म में खाधो, पंहिंजे जिस्म खे तवानाई बख़्शी, इहो उहो तुंहिंजो हुयो। टियों जेको तो अल्लाह जे राह में ख़र्च कयो, इहो तुंहिंजो आहे, ॿियो कोई तुंहिंजो नाहे। जेकी कुछ पोइते छड़ी तो तुंहिंजो नाहे, पर सची हुआ जेतिरो घणो छड़ी दे झेड़ा एतिरा ई घणा थी। जे बैंक बैलेंस घणो हुंदो, मैयत उते ई पियो हुंदो। ज़ाल चवंदी त मैनेजर सां वास्तो, पुट खे चवंदी राबतो कर, इन अकाउंट खे मुंहिंजे नाले थियल आहे, ॿिए खे न ॾे। पुट चवंदो अम्मा खे ख़बर न पवे, भाउ चवंदो भाइटे खे ख़बर न पवे। ऐं मुंहिंजा दोस्त, इन जो मक़सद इहो नाहे त तूं बैलेंस न रख, जेतिरो वणई ओतिरो रख, पर उन जी ज़कात पूरी पूरी रब जे राह में ॾींदो अच, औलाद जी तरबियत सुहिणी कंदो अच। पोइ अल्लाह कदो त तुझे बकाया दौलत ते विढ़ंदा कोन, पर इज्जत जी जिंदगी गुजारी। पर जेकॾहिं अल्लाह जे हुक्मन खे ॿुधी अणॿुधो कई, मुंहिंजा यार ही बि कयां ही बि कयां ही बि कयां ही बि कयां, पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बस अल्लाह ताला रहम फरमाए, तोखे मूंखे मरणो ज़रूर आहे, पोयां छा थींदो काई ख़बर कोन्हे का। इन करे हलाल जी रोज़ी, मुंहिंजा महबूब मुर्शिद सजण साईं दामत बरकात मुलालिया फरमाईंदा आहिनि, ओ फ़क़ीरो भले ॿियो कुझु बि नथा करे सघो, 5 वक़्त निमाज़ ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां अदा करे, हलाल जी रोज़ी मेहनतें पोरियो करे कमाए खाओ। अल्लाह कंदो त तव्हांखे दुनिया में भी इज्जत, क़ब्र क़यामत में भी इज्जत। हलाल जी रोज़ी कमाए मुसलमान, हलाल जे पोरे में सा मेहनत कर। मुंहिंजो रब जॾहिं न तोखे हलाल जी रोज़ी ॾे, दाल हूंदी न टाइम गुज़री वेंदो, बसर खाई बस कई टाइम गुज़री वेंदो। उन मुर्गिन पुलाव न खाऊं जेके हराम जा हुजन, जेके तुंहिंजे पेट में हली जहन्नम जी बाहि पैदा कन, उन्हनि खां इहो जेको रब ॾेई थो सादड़ो ई आहे, लेकिन हलाल जो उन ते ख़ुशि थी। छो त मुंहिंजा दोस्त हलाल खाईंदे पुछा कान थींदी, अजुर मिलंदो, हराम खाईंदे त हिते भी मुसीबत हुते भी मुसीबत। इन करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हलाल जे रोज़ीअ जे लाइ मेहनत कर, हलाल जे रोज़ीअ जे लाइ तलाश कर। इंशाअल्लाह ताला तुझे जिस्म मां जेको न पखर थो वहे, उन पखरे जे फुड़े जे एवज़ मुंहिंजो रब तोखे अजुर ऐं नेकियूं अता फरमाए। ऐ मजदूर, ऐ हारी, ऐ गरीब, तू इहो न सोच जा त रातिन जूं रातियूं मां थ्रेशर ते थो गुज़ारियां, मुंहिंजूं निंड्रूं वयूं हलियूं, सॼो ॾींहुं कोलर थो खणा, सॼो ॾींहुं खाटी थो खणा। ऐं मज़दूर भठिन ते कमाइण वारा, ऐं गॾह गाॾे हलाइण वारा, तू इहो न सोच जा त मुंहिंजो कोई कोन्हे, दुनिया में मूं वटि भलो घर कोन्हे, लेकिन तू इहो ज़रूर सोच त जेका तू मेहनत करे रहियो आहे, जेका तू हलाल जी रोज़ी कमाए रहियो आहे, दुनिया में सर्टिफिकेट कंहिंखे कहीं ॾिनो कंहिंखे कहीं ॾिनो, उनजी काई अहमियत कोन्हे। ऐं मिस्कीन हलाल जी रोज़ी कमाइण वारा, मेहनत करण वारा, तोखे सर्टिफिकेट ॾिनो आहे त मुंहिंजे मदीने जे घोट ॾिनो आहे। मुंहिंजे आका फरमायो अल कासिब हबीबुल्लाह, मेहनत करण वारो अल्लाह जो दोस्त आहे। जंहिंखे मदीने जो मीर चवे त हलाल जी रोज़ी कमाइण वारो, मेहनत करण वारो अल्लाह जो दोस्त आहे। ज़ुबाने मुस्तफ़ा मां निकिरे अल्लाह जो दोस्त आहे, ॿुधा जन्नत जूं हूरूं उन जो इंतजार कंदियूं या कोन कंदियूं, जवाब दे। हलाल जी रोज़ी कमा, ॿिए जो हक़ न खा, ॿिए सां ॾाढ न कर। जॾहिं न दिल तोखे चवे ॾाढ करण ते हिकिड़ी निगाह अर्श ॾे कंदो कर, पोइ सोच त तोखां वधीक बि ॾाढो आहे।
तोखां वधीक भी ॾाढो आहे, पर जॾहिं न तोसां को नाजाइज़ी करे पलांद जे लाइ दिलि चवई त वरी ज़मीन ॾे ॾिसंदो कर, ज़मीन ॾे ॾिसी पोइ ख़्याल कर हिन वेचारीअ जे मथां छा छा थी रहियो आहे, कंहिंखे बि जवाब कान थी ॾे। केॾी न साबिरीन ऐं इंसान रब तोखे मिटीअ मां पैदा फरमायो। इंसान छा मां बनायो आहे दोस्त? अल्लाह मिट्टीअ मां बनायो आहे। ऐं इंसान तोखे अल्लाह मिट्टीअ मां पैदा फरमायो आहे, शैतान खे अल्लाह बाहि मां पैदा फरमायो आहे। यादि रख, पंहिंजे पाण खे को आहे जेको चवंदो मां शैतानियत ते हुजां, सूरत इंसानी हुजे ऐं अमल शैतानी हुजे, ख़ुदा पनाह में रखे। कीअं तोखे ख़बर पवे त मां इंसानियत ते हली रहियो हां या शैतानियत ते हली रहियो हां? इहो नंढड़ो फार्मूलो सजण साईं जे फ़क़ीर जो क़बूल कर। इंसान मिट्टीअ जी पैदाश आहे ऐं मिट्टीअ जी इहा अज़मत आहे जो केतिरी बि मथे उछला मोटी हेठि ईंदी आहे, मथे कान वेंदी आहे, मथे कान वेंदी आहे। ऐं मुस्लमान जॾहिं तोखे केॾो बि ॾुख हुजे, कावड़ अचे, जेकर तो में इंसानियत हूंदी त तुंहिंजे अंदर में सब्र पैदा थींदो, तुंहिंजे अंदर में अफ़ो दरगुज़र जो मादो पैदा थींदो ऐं तूं ज़मीन ॾे निहारी दे। पोइ सोच मुंहिंजा मुस्लमान भाउ, शैतान आहे बाहि जी पैदाश, ऐं बाहि छा आहे? भले खॾ खणी अंदर ज़मीन में ॿार, पर अंदर न रहंदी, औलाद मथे उथंदी आहे या हेठि वेंदी आहे? जवाब ॾे। ॻाल्हाई कोन थो जवाब ॾे। पोइ इहो जुमिलो काफ़ी कोन्हे को त जॾहिं न तोखे गुस्सो लॻे, कावड़ अचे, मां हीअं कयां, मां हीअं कयां, मां ही, उन महिल पक ॼाणंदो कर त शैतान मुंहिंजे मथां ग़ालिब थी वियो, तॾहिं मुंहिंजे अंदर में मां पैदा थी। ऐं जॾहिं तोसां को नाजाइज़ी करे, ना इंसाफ़ी करे ऐं तूं सब्र करे हेठि कंद करी त तूं कमज़ोर न आहीं। मतां पाण खे सम्झी मां कमज़ोर हां, उन महिल कमज़ोर न सम्झजां, पर उन महिल पक सम्झजां त मूं ते अल्लाह ऐं मदीने जो घोटु राज़ी थियो आहे, तॾहिं मूं में सब्र पैदा थियो। उन महिल कमज़ोर न सम्झजां पाण खे, उन महिल ई तूं पाण खे ताक़तवर सम्झां। चो त मौला अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा अलीउल मुर्तज़ा मुंहिंजे दिल पर सुणे फरमायो आहे त वॾे में वॾो इंतकाम यानी वॾे में वॾो बदिलो छाखे चइबो आहे? पाण फरमायो कंहिंखे मुआफ़ करण जहिड़ो ॿियो बदिलो आहे ई कोन। तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं मैदान जंग जे अंदर सुहिणो अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम हिकिड़े दुश्मन जे सीने ते चढ़ी वेठो, खंजर कढी करे उन दुश्मन खे जहन्नम रसीद करण वारो हुयो, उन दुश्मन खे मारण वारो हुयो। उन दुश्मन ॾिठो हाणे मरी त रहियो हां, भला वीदे वीदे बेअदबी त कयो वञा। उन पंहिंजे मुंहं जी गिलाज़त कढी करे शेर ख़ुदा जे जिस्म ते जो हई, वाह मुंहिंजा दिलबर अली, पाण उन जे छातीअ तो लही हेठि बीही रहिया। हूअ खंजर पिया हणनि, जहन्नम रसीद पिया कनि, पाण लही हेठि बीही रहिया। जेॾी महिल लही हेठि बीठा त उन निहारे हैरत में पइजी वियो, अर्ज़ करण लॻो त सोना अली, मां त पंहिंजे इंतकाम जी दुश्मनीअ जी इंतहा ते पहुतुसि। इंतहा कंदे सोना शेर ख़ुदा बेअदबीअ जी इंतहा कई। तव्हां मूंखे खंजर हणण जे बजाय, मुंहिंजी जान वठण जे बजाय मूंखे जान जी मोहलत ॾेई छॾी। वाह सोहणा मौला अली, वाह दिलबर, चओ वाह दिलबर, अली हसनैन करीबैन जा बाबा। इहो ई सबब आहे जो अलीअ जो नालो न वठंदे वो पंहिंजे ओसे पासे में निहार, जंहिंजो न रत रत सां मिलंदो आहे उनखे ज़िंदगी मिलंदी आहे। ऐं जॾहिं न रत जो ग्रुप थोड़ो मटिबो आहे त बेचैनी थींदी आहे, खारस थींदी आहे, हेॾे हेॾे ॾिसी पोइ हमरा उथण शुरू भले चङी तरह ॾिसजां। ऐं मुंहिंजा दोस्त अली उहो जवान आहे। शेर ख़ुदा फरमायो, अॻ में मां तोखे रब जे रज़ा जे ख़ातिर जहन्नम रसीद करे रहियो हुयुसि। मां अली हां अली, मां अली हां अली, मुंहिंजो हर अमल रज़ाए ख़ुदा व सुन्नत मुस्तफ़ा हूंदो आहे। जॾहिं तो मूंसां पंहिंजे गुस्से जी या दुश्मनीअ जी इंतहा करे छॾी त मां अली पंहिंजे रब जे रज़ा खां सवा कोई कदम न खणंदो हां।
हाणे मुझे जिस्म में तुझे ला कावड़ जो आई त मां अली पाण के चयो त तू पंहिंजो पलांद न वठ हे अल्लाह जो बानो आ वरी अगर आए वारे में त तोखे जहन्नम जे भी तरे में पहुंचा छडींदुम ऐं जेकर खुदा तोखे हिदायत ॾिनी त रस्तो तुझे ला खोलियो पियो आ उहो मुंहिंजो अली फरमाईंदो आ त ॿिए खे मुआफ़ करण बुज़दिली नाहे ॿिए खे मुआफ़ करण कमज़ोरी नाहे पर वॾे में वॾी बहादुरी ॿिए खे मुआफ़ करण वारो रस्तो अचो त गॾिजी करे ॿिए खे मुआफ़ करण सिखूं ऐं मुंहिंजो सुहिणो बस हाणे मां छो त सहाबा जो शान बयान करे आयुसि जेको खुदा चवरायो चई आयुसि बस हिकिड़ो शेर मां हिकिड़े या 1.5 मिंट जे लाइ सुहिणे शेर खुदा जो चई करे बस अॼु